बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी जल जलालहू, पाणी जान जमाल, पाणी सूरत पिरीअ जी, पाणी हुस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए, पाणी पाण ख़याल, सभु सभोई हाल मंझाई मालूम थिए। असीं निंड जा नेण आहियूं पिरी, सुते साह जागे वञे दूर दूर, सितारा लताड़े असांजो शऊर। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, ऐं उमेदु करियां थी तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं सभिनीनि जे लाइ, हमेशह जीअं अनेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। मां उमेदु रखां थी त तव्हां सभु ठीकु हूंदव। मौसम थोरी चेंज आहे ऐं अॼु जी हवा वाकई सफ़ा चेंज लॻे पई, उत्तर जी हवा लॻी रही आहे ऐं मौसम चेंज थींदी आहे त पोइ हुन में एडजस्ट थींदे थींदे थोरो टाइम पाण वठंदा आहियूं, थोरो बीमार बि थी पवंदा आहियूं। ऐं अक्सर हर घर में ईअं हूंदो न, या त नंढा ॿार थोरो मौसम जे करे उहो मौसम जो असरु उन्हनि ते घणो हूंदो, थोरी कंहिंजी तबियत ठीकु कोन हूंदी, घर में जेके वॾा ओवर एज आहिनि, पंहिंजा वॾड़ा आहिनि, उन्हनि मां कंहिंजी तबियत ठीकु न हूंदी। सो हा बिल्कुलु पाण केयर कंदासीं त चवंदा आहिनि न त केयर ॾाढी ज़रूरी हूंदी आहे। सो जेकॾहिं पाण पंहिंजो ख़्यालु कंदासीं त जल्दी मौसम में बि एडजस्ट थी वेंदासीं। प्रोग्राम सुबुह मेहरान, ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम में हमेशह नवां चेहरा, ऐं कोशिशि कंदा आहियूं त मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि ते असां जेको आहे सो ॻाल्हि ॿोल अव्हां सां शेयर कंदा हलूं ऐं मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते पाण ॻाल्हाईंदा हलूं। कोशिशि हूंदी आहे त प्रोग्राम यूज़फुल अव्हां ताईं पहुचाए सघूं। अॼु जे प्रोग्राम में भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान चांहि सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल करियो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ियो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठी अवां खोड़ सारा क़ीमती इनामात हासिलु करे सघो था। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में जेके मुंहिंजा आयल मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि, ॾाढियूं सुठियूं शख़्सियतूं प्रोग्राम में मौजूदु आहिनि। एडवोकेसी ते ॻाल्हाईंदासीं, उस्ताद छा आहे, उस्ताद खे कीअं हुजणु खपे, उस्ताद हिन मुआशिरे जी अॾावत कंदड़ हूंदो आहे, हिन मुआशिरे खे ठाहींदड़ हूंदो आहे, हिन मुआशिरे खे बहितर बणाईंदड़ हूंदो आहे। अॼु उस्ताद ते बि ॻाल्हाईंदासीं। सोशल एक्टिविस्ट जॾहिं असां ॾिसंदा आहियूं पंहिंजे हिन समाज में, उहे एडवोकेट हुजनि, उहे उस्ताद हुजनि, सोशल एक्टिविस्ट बि हुजनि, त असांखे ख़बर पवंदी आहे त वाकई हिकु माण्हू जी जेकॾहिं एतिरी सुठी कॉन्ट्रीब्यूशन हुजे त उहा इंस्पिरेशन बणिजी वेंदा आहिनि तमामु यंगस्टर्स जे लाइ, यूथ मेंबर्स जे लाइ। उन ई तरह असां वटि ॾाढी बहितरीनु शख़्सियत मौजूदु आहे। सो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थींदी अॼु जे प्रोग्राम में। उनखां अलावा AI जी फील्ड ते ॻाल्हाईंदासीं। AI जी फील्ड ॾाढी वॾी आहे ऐं अक्सर ॻाल्हि ॿोल थींदी आहे त जॾहिं पाण रोबोटिक्स जी ॻाल्हि कंदा आहियूं, IT जी ॻाल्हि कंदा आहियूं, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी ॻाल्हि कंदा आहियूं, त इहो बहस ॿुधल आहे मुंहिंजो त छा नौकिरियूं असां वटि घटिजी वेंदियूं या नौकिरियूं वधीक असां वटि जेको आहे न उन्हनि जा चांसिस हूंदा। कीअं AI जी फील्ड जेको आहे सो दुनिया सॼीअ में पखिड़िजी वई आहे ऐं किथे किथे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा वॾा वॾा फ़ाइदा मौजूदु आहिनि ऐं असां किथे आहियूं, असांजी कंट्री किथे आहे, दुनिया कहिड़े अंदाज़ में ऐं कीअं तरक़ी करे रही आहे, कीअं अॻियां वधी रही आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे थ्रू कीअं फ़ाइदो हासिलु करे रही आहे। उनखां अलावा जी फ़न जी जॾहिं ॻाल्हि कयूं था, जॾहिं असां मौसीक़ी जी ॻाल्हि कयूं था, नृत्य जी जॾहिं ॻाल्हि कयूं था, त पोइ हमेशह ई मां हमेशह हिकु ॻाल्हि कंदी आहियां त मौसीक़ी जॾहिं हूंदी आहे उहा उनखे पाण रूह जी ग़िज़ा चवंदा आहियूं। जॾहिं पाण नृत्य ॾिसी रहिया हूंदा आहियूं त सच में उहे थक जेके आहिनि उहे मिटिजी रहिया हूंदा आहिनि। ऐं असां अॼु जे प्रोग्राम में थोरो ॻाल्हि ॿोल इन हवाले सां बि कंदासीं त सभु कमुकार त ठीकु आहिनि, पर असां मी टाइम किथे आहे, असांजो टाइम किथे आहे, असां पंहिंजे लाइ टाइम छा कढंदा आहियूं, न कढंदा आहियूं। ज़रूरी हूंदो आहे पंहिंजे लाइ बि टाइम कढणु घुरिजे। सभु कमुकार ठीकु आहे, थींदा आहिनि, उन्हनि खे टाइम ॾिबो आहे, प्रॉपर स्केड्यूल हूंदो आहे, पर पंहिंजे लाइ बि टाइम कढणु घुरिजे। सो यस, जेके मुंहिंजा आयल मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जे तारीफ़ जी तरफ़ आउं अॻियां वधां थी। जनाब पहिरियों नंबर सीट ते मूंसां गॾु एडवोकेट फ़हीम नूनारी साहब मौजूदु आहिनि। पाण उस्ताद आहिनि, राइटर आहिनि, सोशल एक्टिविस्ट आहिनि, दुनिया जा 20 मुल्क घुमी चुका आहिनि ऐं जॾहिं पाण ॻाल्हाईंदा आहिनि त पोइ ख़बर पवंदी आहे त सॼो एक्सपीरियंस केतिरो न सुठो आहे, केतिरी न उन्हनि जी सुठी कॉन्ट्रीब्यूशन आहे। तव्हांखे दिलि जी गहराई सां मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? माशाल्लाह जी माशाल्लाह, ज़बरदस्त। अॼु खोड़ सारी तव्हां सां ॻाल्हियूं कंदासीं। जनाब उनखां अलावा प्रोग्राम में गुलाम फारूक मौजूदु आहिनि ऐं सर जो इंट्रोडक्शन कमु वॾो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंट्रोडक्शन मां चाहींदसि त उन ई अंदाज़ में मां करायां। ऐं उन्हनि जेको आहे सो रिसेंटली उन्हनि खे हिकु अवॉर्ड बि मिलियो आहे, उनजो बि अॼु जे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं। गुलाम फारूक PhD
researcher scholar in artificial intelligence, Italy, additional director of AI research and postgraduate affairs, Asian Institute of Medical Science, Hyderabad, fellow in artificial intelligence, University of BATH UK, diploma in artificial intelligence, machine learning, FEDE UK, masters in GPT, FEDE UK, masters in economics and statistics, University of Sindh, Pakistan, trainer and speaker, researcher, AI and medical education. तव्हां खे दिल जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलामु अलैकुम, हैव अ गुड मॉर्निंग। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह पाक जो शुक्र आहे, माशाअल्लाह जी, ज़बरदस्त सर। तव्हांजो एतिरी सारी डिग्रीज़ ऐं एतिरो सुठो तव्हांजो कमु। अॼु आउं यकीन सां चई सघां थी त अॼु जी जेका डिस्कशन हूंदी ॾाढी ज़बरदस्त यूज़फुल डिस्कशन हूंदी। ऐं जी यस, अवॉर्ड विनर आहिनि फर्स्ट प्लेस अमेरिकन अवॉर्ड 2025 बाय कॉलेजन ऑफ ग्लोबल हेपेटाइटिस एलिमिनेशन GCHE USA। तव्हांखे खोड़ सारी मुबारकूं बि ॾियूं था, उन हवाले सां बि प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन खां अलावा जे असांजे प्रोग्राम में ॾाढी ज़बरदस्त शख़्सियत मौजूदु आहे ऐं उनखे जॾहिं बि ॾिसंदा आहियूं त माना महसूसु थींदो आहे त हिन असांजी सोसाइटी में मुख़्तलिफ़ जॾहिं कोई कमु कंदो आहे त पोइ उन ते हीअं आङुर बि खॼंदी आहे, घणो कुझु हुनजे लाइ ॻाल्हायो बि वेंदो आहे, पर उहो इंसानु पंहिंजे कम सां, पंहिंजे आर्ट सां सचो हुजे थो ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में हुनजी परफॉर्मेंस हूंदी आहे जॾहिं बि कंहिं बि प्रोग्राम में वञणु थींदो आहे। जी मां ॻाल्हि करे रही आहियां, तव्हां सम्झी बि विया हूंदा, सूफ़ी सत्तार। तव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाअल्लाह जी, ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हांखे ॾिसी बि ख़ुशी थी आहे। ऐं एडवोकेट फ़हीम नूनारी साहब, पहिरियों तव्हांजी तरफ़ मां अॻियां वधंदमि। सर, मां हमेशह तव्हां खां पुछंदी आहियां मॉर्निंग कीअं हूंदी आहे। अॼु मां न पुछंदमि छो त मां अक्सर पुछी चुकी आहियां, तव्हां खां हमेशह इहो पुछंदी आहियां। हा, मॉर्निंग हमेशह हिकु उस्ताद जी, हिकु सोशल एक्टिविस्ट जी, हिकु राइटर जी सुठी हुजे थी। सो यस सर, हिन वक़्त जा कमकार, हिन वक़्त जूं एक्टिविटीज़ कीअं हली रहियूं आहिनि? एक्टिविटीज़ ठीकु ठाकु आहिनि। ऐं मॉर्निंग जी तव्हां ॻाल्हि कई त मॉर्निंग में मां रेडियो ॿुधंदो अचां पियो लम्स जो। वाह वाह, ज़बरदस्त। त माई सगोरी हिकिड़ी प्रोफेसर, उन बि डिग्रियूं घणायूं। हा हा। पोइ हिकिड़े सुवाल कयुसि त डिप्रेशन खां कीअं बचूं मॉर्निंग जो। हा। हुन चयो त घणियूं ॻाल्हियूं त तव्हां जेके आहिनि शेयर न करणु घुरिजनि, माण्हुनि सां शेयर कंदा, पंहिंजा राज़ ॾींदा त पोइ त तव्हां डिप्रेशन जो शिकार थींदा। सही ॻाल्हि आहे। पोइ तंहिंजे करे मॉर्निंग हमेशह तव्हां सुठी गुज़ारियो। जी जी। ऐं मुंहिंजूं एक्टिविटीज़ त तव्हांजे साम्हूं आहिनि। हा। मुंहिंजो नंढो पुटु चवंदो आहे उहो यूनिवर्सिटी प्रोफेसर आहे। हा हा। इमरान त वॾो आहे, नंढो आहे, फरदीन अली नालो अथसि। ॿई एसोसिएट प्रोफेसर। हा, माशाअल्लाह माशाअल्लाह। छा कंदा आहिनि त तव्हांजो बाबा किथां आहे, फेसबुक खोलियो, बाबा तव्हां स्टेटस ॿुधाईंदो। हा। सो एक्टिविटीज़ पंहिंजूं आहिनि, इल्मी, अदबी, समाजी ऐं साइंसी, जीअं साईं आहे, AI जे सां जुड़ियल। त जेतोणीक मां बि शागिर्दु आहियां, हिकिड़ो नंढिड़ो सिखण जी कोशिशि कंदो आहियां। छो त जिदत जेतिरे ताईं तव्हां क़बूल न कंदा वे, ओतिरे ताईं दुनिया तरक़ी न कंदी। इहो एवोल्यूशन प्रोसेस जो पहिरियों उसूल आहे, पहिरियों शर्त आहे साइंस जो, आर्ट जो या सोशल साइंस जो। सो हाणे ताज़ो आउं यूरोप जा 12 मुल्क घुमी आयुमि। हा सर, तव्हांखे मुबारक हुजनि। छो त असां वटि न इहे मौक़ो कंहिंखे मिले ऐं वरी उन मौक़े खे अवेल बि कजे। मुंहिंजी सुई आहे, गाइड आहे, कंहिं थीसिस आहे नंढड़ी कंबाइंड करिकुलम ते, मोनिका प्रोफेसर रोम में यूनिवर्सिटी में कमु थी करे। सो उते 10 ॾींहं हुउमि। पोइ वरी जेको घुमंदो वियुमि पेरिस, जर्मनी, स्वीडन। रिसर्च बेस्ड दुनिया ॾाढी रंगीन आहे, हसीन आहे। उन में सिखण लाइ असांखे घणियूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं असां पंहिंजूं जेके रोज़मर्रा जूं एक्टिविटीज़ आहिनि उन सां ई उन्हनि खे जोड़े छॾियूं त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं जीअं मोटी आयुमि त पहिरियों ॾींहुं हिकिड़ो नंढिड़ो कमु कयुमि। मूंसां नूरला मुंहिंजो असिस्टेंट बि आहे, ड्राइवर बि आहे, ख़िदमतगार आहे। मां हुनखे चयुमि 40 कुंडियूं वठी आयो, गुल हिन में हण। त मूंखे घरवारी चए पई वरी चरियाई वारो कमु, इहे ॿाहिरि रखंदे माण्हू खणी वेंदे। मां चयो रखां ई इन करे त माण्हू खणी वञनि न। सो यूरोप में त माण्हू ॿाहिरि दरनि जे साफ़ सुथरा सुठा किताब रखी छॾींदा आहिनि, कपिड़ा बि इस्त्री करे प्रेस कंदा आहिनि, गिफ्ट फॉर यू, तव्हांखे जेकॾहिं ज़रूरत हुजे खणी वञो। सो असांजूं एक्टिविटीज़ असुल में समाज सां जुड़ियल हुजनि, वक़्त सां जुड़ियल हुजनि, त पोइ उहो सुहिणियूं आहिनि एक्टिविटीज़। न त हाणे मां पंहिंजी ॻाल्हि कयां, डिग्रियुनि जी कतार ॻणायां ऐं कमु ज़ीरो हुजे, या मां बुनियादी तरह छा आहियां। हिकिड़े हाणे ताज़ो मकालो पढ़ियो नियाज़ पंवर मूं ते, जीअं ख़बर पई त फ़हीम नूनारी PhD न आहे,
ऐं मूंखे फ़ख्रु थियो मकालो लिखी मुंहिंजी सुबुह जो मुंहिंजी रूबरू त न पढ़ इहा त ख़ुशामद थींदी चई न पोइ वरी तनक़ीद बि कयईं पोइ मूं चयो त मां PhD आहियां पर लिखंदो कोन मां करे मां PhD फुल ब्राइटर आहियां अमेरिका में PhD कयुमि तंहिंजे करे असांखे कमु न अचिणो पवंदो अमल न अचिणो पवंदो जी बिल्कुलु बिल्कुलु तव्हां तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे त कमु हुजणु खपे ऐं पोइ वरी महिनत चवंदा आहिनि न त उहा पाण ई शोर मचाईंदी आहे न जेकॾहिं तव्हां सीड उछलियो न तव्हां ॾिसो सीड आहे ॿिज तव्हां जेकॾहिं धरती में उछलींदा उनखे हवा जी बि ज़रूरत आहे पाणी जी बि ज़रूरत आहे उस जी ज़रूरत आहे उहो ज़रूरु पौधो थींदो दरख़्त थींदो उन मेवो थींदो ऐं माण्हू उन मां सैराब थींदा ऐं रोशनी खे त को रोके ई नथो सघे ईअं ई आहे बिल्कुलु सिज केतिरी बि पंहिंजी तपस ॾेखारे अखि ॾेखारे पर समुंड त सुकी नथो सघे वाह ज़बरदस्त इस्लाम फारूक साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं तव्हांखे मां मुबारकूं ॾेई चुकी आहियां ज़बरदस्त अवॉर्ड असां स्क्रीन ते ॾेखारे बि रहिया आहियूं अच्छा सर पंहिंजी फील्ड हुजे ऐं उहा बाई चांस न हुजे तव्हां उनखे चूज़ कयो हुजे ऐं उन फील्ड में कमु करणु केतिरो ख़ूबसूरत हुजे थो हाणे जॾहिं ताईं AI जी ॻाल्हि कजे त AI इज़ ओपन फॉर ऑल इहो हिकिड़ो कंहिं पर्टिकुलर फील्ड जे लाइ स्पेसिफाई कोन्हे त तव्हां कंप्यूटर लिटरेट हुजो या उन में तव्हांजो डिप्लोमा हुजे त पोइ तव्हां AI करे सघो था बेसिकली जेका मुंहिंजा बेसिक आहे क्वालिफिकेशन सो यूनिवर्सिटी ऑफ सिंध मां स्टैटिशियन बि आहियां मां ऐं इकोनॉमिस्ट बि आहियां पर जॾहिं वक़्तु चेंज थियो तॾहिं मां इन शइ खे नोटिस कयो त AI जॾहिं असांजे मुल्क में 2022 में आई हुई तॾहिं उन मां मुंहिंजो थोरो रुझान थियो ऐं उन जा जॾहिं रिज़ल्ट्स मिलंदा विया त पोइ इन में माण्हू जो इंट्रस्ट अञा डेवलप थींदो वेंदो आहे त मां पंहिंजे जेको आहे सो कोर्सिस कया जेके तव्हां प्रोग्राम जे शुरू में तारुफ़ में ॿुधाया त इहे काफ़ी सारा कोर्सिस मां ॿाहिरिनि आउट ऑफ कंट्रीज़ मां जेको आहे न कया पोइ उन्हनि खे जेको आहे सो प्रैक्टिकल मॉडल खे अप्लाई कयो ऐं उन मां अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान जे मेडिकल कॉलेजिस खे हेल्थ केयर ऐं स्पेशली फॉरेंसिक साइंस खे तमामु घणी जेको आहे सो सपोर्ट मिली ऐं अल्हम्दुलिल्लाह मूंखे जेको आहे सो फॉरेंसिक साइंस में जेको मुंहिंजो PhD जो टॉपिक आहे उहो बेसिकली आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस इन मेडिकल हेल्थ केयर एंड फॉरेंसिक साइंसिस त मुंहिंजो इन्हनि टिनी ते जेको आहे कमु हले पियो ऐं इन मां तमामु सुठा नतीजा मिलिया आहिनि मुंहिंजो रिसेंटली जेको आहे कराची में जेको हिकिड़ो वर्कशॉप थियो लियाकत नेशनल हॉस्पिटल में जिन्ना हॉस्पिटल में थियो जितां IG ऑफिस जा पुलिस सर्जन उते उन्हनि अटेंड कयो ऐं उन्हनि तमामु एप्रिशिएट कयो त हिकिड़ो AI जा मॉडल जेके मूं तयारु कया आहिनि उहे फॉरेंसिक साइंस में तमामु घणो वॾो इनकलाब आणे रहिया आहिनि ज़बरदस्त स्पेसिफिक कुझु क्वेश्चन आहिनि उहे ज़रूरु मां पुछणु चाहींदमि अव्हां खां मां चाहियां पई त कुझु शयूं हींअर हिन वक़्तु बि डिस्कस कजनि हेपेटाइटिस जे ख़ात्मे जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त कहिड़ा मख़सूस AI तरीक़ा या मॉडल मुतारिफ़ कराया आहिनि जी बिल्कुलु त हाणे इन सिलसिले में मां तव्हांखे सभ खां पहिरीं त इहो ॿुधायां त इहो जेको CGH अवॉर्ड आहे अमेरिका जो इहो गुज़िरियल 6 सालनि खां कंटिन्यू आहे ऐं इन में पाकिस्तान में टाइम टू टाइम हर साल को न को अप्लाई कंदो आहे पर गुज़िरियल 3 सालनि ताईं जेका रिपोर्ट आहे त को बि विन कोन करे सघियो इन अवॉर्ड खे ऐं 2025 में अल्हम्दुलिल्लाह जॾहिं मूंखे इहा टास्क पंहिंजे डायरेक्टर प्रोफेसर डॉक्टर सादिक मेमण साहब ॾिनी त चई त इन टास्क खे तूं मैनेज कर त उन में मां पंहिंजो AI मॉडल लॉन्च कयो त बेसिकली जेकॾहिं तव्हां हेपेटाइटिस खे माण्हुनि खे अवेयरनेस ॾींदव न त उन जे लाइ तव्हांखे AI जो मॉडल खणणा पवंदा जीअं असांजे मुल्क में हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾियां त पोलियो कैंपेन जॾहिं हले थी न तॾहिं हिकिड़ो माण्हुनि खे डपु हूंदो आहे फोर्स गवर्नमेंट जी तरफ़ां फोर्स बि हूंदो आहे जेकॾहिं तव्हां कतरा न पियारींदो ॿारनि खे त इवन तव्हांखे पुलिस ऐं इहो सही आहे इहो बिल्कुलु हुजणु खपे त बेसिकली जेसि ताईं माण्हुनि खे तव्हां उन्हनि जी लेवल ते अची उहा अवेयरनेस न ॾींदो तेसि ताईं माण्हुनि खे तव्हां फोर्सफुली उहा शइ कराए नथा सघो अच्छा जी जनाब पाण वधीक कंटिन्यू कयूं था हिन ते ॻाल्हायूं त लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे प्रोग्राम में शामिल करियां थी हेलो जी अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम अवां ताईं मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो प्रोग्राम में तव्हांखे भली कार चऊं था ओके सर प्लीज़ मां चाहींदसि तव्हां कंटिन्यू कयो जी
त उन में मां मॉडल AI मां जनरेट कराया, उन जी हिकिड़ी वीडियो ठाही। हाणे उन में बेसिकली माण्हुनि खे इहा इंफॉर्मेशन ॾियणी हुई त तव्हां हेपाटाइटिस खां कीअं बची सघो था। उन में मुख़्तलिफ़ हुआ जेके हेपाटाइटिस जा रीज़न थियनि था, उहे उन्हनि खे विजुअलाइज़ कयो मूं पाइथन सां। ऐं उहे जेको आहे सो असां कैंपेन हलाई, मुख़्तलिफ़ उन्हनि एरियाज़ में वियासीं जिथे इलिटरेसी जो रेशो तमामु घणो हो। हाणे उन्हनि माण्हुनि खे ज़ुबानी या लिटरेचर में ॿुधाइण खां बहितरीनु उहो हलो त उन्हनि खे विजुअली तव्हां ॾेखारियो। जॾहिं असां उन्हनि खे इहो विजुअली ॾेखारियो ऐं उन्हनि जी सुठी मोट मिली, पोइ इहो प्रोजेक्ट असां जॾहिं USA में मोकिलियो, इहो जुलाई में थियो हो। ऐं उन्हनि चयो त असां सेप्टेंबर में जेको आहे सो असां हिन जो जजिस वेहंदा ऐं इन खे अनाउंस कंदासीं। पोइ लास्ट मंथ सेप्टेंबर में इन जो जेको आहे सो मूंखे ईमेल रिसीव थी त यू हैव गॉट फर्स्ट पोजीशन फॉर द पाकिस्तान। सो अल्हम्दुलिल्लाह उन्हनि मूंखे अवॉर्ड बि ॾिनो ऐं $500 एज़ अ सम्झो त गिफ्ट बि उन्हनि कयो। ऐं इहो पाकिस्तान जी हिस्ट्री में फर्स्ट टाइम थियो आहे त इन अमेरिकन अवॉर्ड में मां पहिरियों विनर आहियां जेको पाकिस्तान जे लाइ विन कयो आहे। ऐं इहो मां ज़रूरु चवंदुसि त इहा सिर्फ़ु सिंध जी या कंहिं पर्टिकुलर जी कंहिं माण्हू जी कोन्हे का, इहा मुंहिंजे पूरे मुल्क जे लाइ जेको आहे सो कामयाबी आहे। जी जी जी, वंस अगेन असां तव्हांखे खोड़ सारियूं मुबारकूं ॾींदासीं। सूफ़ी सत्तार, वधीक पाण कंटिन्यू कयूं था, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नंढो ब्रेक आहे नाज़रीन, पहिरियों असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं। सुबुह मेहरान प्रोग्राम में भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टपाल मेज़बान जी। टपाल मेज़बान जश्न जमालो TV शो हाणे थींदो तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में, ऐं तव्हां खटे सघंदव खोड़ सारा क़ीमती इनामात। ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम सां टपाल मेज़बान जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे। प्रोग्राम में कॉलर शामिल थियणु चाहिनि पिया, उन्हनि खे मां वेलकम चवणु चाहींदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। प्यारी भेण, ख़ुशि आहियो अदी? जी अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजूं दुआऊं आहिनि। अदा, तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? अदी, मां पुनालो ॻाल्हायां, घोटी शहर खां। जी वेलकम चऊं था प्रोग्राम में। छा चवणु चाहींदव तव्हां? जी अदी, माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾाढो प्यारो हूंदो आहे, मूंखे पसंदि ईंदो आहे। तव्हां ॻाल्हि ॾाढी प्यारी मिठड़ी कंदा आहियो। अदा, तव्हांजी महिरबानी। तव्हां प्रोग्राम ॾिसो था, प्रोग्राम में शामिल थियो था। को सवाल आहे अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां? न बसि बोरे अचे तव्हांजो प्रोग्राम मां ॾिसां पियो, मां दिलि चयो मां भेण सां ॻाल्हायां। थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि रखिजो असांखे। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। सूफ़ी सत्तार तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। ऐं कोरियोग्राफर बि आहियो तव्हां, ऐं तव्हांजी एकेडमी बि आहे, ऐं तव्हांजो कमु बि माशाल्लाह सोशल मीडिया ते नज़र अची रहियो हूंदो आहे। ॾाढो सुठे अंदाज़ में कमु करे रहिया आहियो। हिन वक़्तु छा एक्टिविटीज़ आहिनि? हिन वक़्तु डांस ड्रामा ते कमु करे रहियो आहियां। जीअं त मूं सिम्पास इंस्टीट्यूट म्यूज़िक एंड परफॉर्मिंग आर्ट्स मां स्टेज ड्रामा जो डिप्लोमा कयल आहे। मुंहिंजो कयो हुयो 2019-20 जे विच में। सो हाणे थिएटर त हुअं करियां पियो, त पर हाणे कोशिशि इहा आहे त पाण थोरो हुन में डायरेक्शन ॾांहुं अचूं। बेटाई आर्ट्स काउंसिल साईं रफ़ीक साणी सां गॾु जेको आहे मां एज़ असिस्टेंट डायरेक्टर कमु करियां पियो। उन मां काफ़ी शयूं सिखियूं आहिनि। माज़ीअ में बि काफ़ी डायरेक्टरनि सां गॾु कमु कयो आहे। सो थोरो घणो एक्सपीरियंस आहे, पर हाणे मूंखे ईअं पियो महसूसु थियो त हिकिड़ो यूनिक टॉपिक आहे जेको मुंहिंजी पंहिंजी फील्ड सां रिलेटेड आहे, डांस। त हिकिड़ो आम आर्टिस्ट पंहिंजी ज़िंदगीअ में छा महसूसु करे थो, त उन ते कमु कजे ऐं अप्लाई कजे, ऐं इंशाल्लाह उनखे सून कबो। जी बिल्कुलु, इंशाल्लाह उम्मीद त तव्हां अञा बि बहितर खां बहितर जेको आहे सो तव्हांजो कमु हूंदो। असां जॾहिं थिएटर जी ॻाल्हि कंदा आहियूं, थिएटर ॾिसण में ॾाढो वणंदो आहे, ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे। ऐं असां वटि थिएटर परफॉर्म जॾहिं थी रहियो हूंदो आहे, काल्ह टियों ॾींहुं पाण वटि हिते प्रोग्राम हुयो, त आख़िर ताईं ऑडियंस वेठी रही। एतिरो कुझु हूंदो ई न आहे। पोइ कॾहिं कुझु प्रोग्राम्स थियनि था त पोइ यकीनन अचनि था न हैदराबादियंस या मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा माण्हू। मां इहो पुछणु चाहियां पई तव्हां खां त जॾहिं स्टेज ते मौजूदु हुजो था, हिकिड़े एक्ट में हुजो था, फॉर एग्ज़ाम्पल
कॾहिं कॾहिं थींदो आहे न माइक ख़राब थी वई आवाज़ न पियो वञे कॾहिं कुझु कोई मसलो कॾहिं को मसलो पोइ कीअं कवर कंदा आहियो त ऑडियंस खे ख़बर न पवे असल में माइक त हाणे आया आहिनि जेके थिएटर में इस्तेमालु थियनि था पर जेकॾहिं तव्हां थिएटर खे पुराणो माज़ीअ में तव्हां ॾिसो त थिएटर आर्टिस्ट जो आवाज़ हिकु त एॾो तेज़ हूंदो आहे छा जेका थिएटर ट्रेनिंग कंदा आहियूं त उहो असां आवाज़ु पंहिंजे गले ते स्ट्रेस ॾेई न बल्कि पेट खां एतिरो त ज़ोर ॾींदा आहियूं जो आवाज़ु असांजो गले जो आवाज़ु हिते स्ट्रेस न पए आवाज़ु असांजो फटे न ऐं एसी ताईं आवाज़ु वञे जो वेंदड़ पोयां आख़िरी सीट ताईं माण्हू वेठो आहे उन ताईं उहो असांजो आवाज़ु पहुचे सो जंहिं वटि ट्रेनिंग आहे थिएटर जी त उहो वोकल एक्सरसाइज़ थियनि थियूं ऐं स्टेज वॉकिंग वारी मिरर एक्सरसाइज़ आहे कॉन्फिडेंट एक्सरसाइज़ आहे बॉडी लैंग्वेज खे सम्झे थो डायलॉग डिलीवरी हुनखे अचे थी उहो बीहे कीअं थो स्टेज ते छो जो टीवीअ ते बीहण करणु तव्हां हुन में पर हिकिड़ी स्टेज ते मख़सूस बॉडी लैंग्वेज इस्तेमालु कबी आहे जंहिंजे उनखे उन तरीक़े सां बीहबो आहे त जीअं तव्हां को बि डायलॉग ॻाल्हायो त समूरी ऑडियंस खां तव्हां कनेक्ट हुजो ऐं उन्हनि खां को बि डिस्कनेक्ट या पुठी न अचे या उन्हनि खे या तव्हां ॾिसण में ई न अचो ऐं इवन जेके स्टेज ते जेके माण्हू बीठल आहिनि उन्हनि सां बि तव्हां कम्यूनिकेट करे सघो इन लाइ ट्रेनिंग ज़रूरी हूंदी आहे ज़बरदस्त तमामु बहितरीनु अच्छा जी ग़ुलाम फारूक साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधूं था हिन अवॉर्ड जी जॾहिं ॻाल्हि कयूं था हिन इनाम लाइ दुनिया जा कहिड़ा साइंसदान या मुहक़िक़ मुक़ाबले में शामिल हुआ बिल्कुलु हाणे इन जेको जॾहिं मुक़ाबिलो थियो त दुनिया मां तक़रीबन 38 मुल्क इन मुक़ाबले में शामिल थिया ऐं उन्हनि 38 मुल्कनि मां 114 माण्हुनि जेको आहे न पंहिंजा प्रोपोज़ल सबमिट कराया पर उन्हनि मां अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान मां फर्स्ट पोजीशन पाकिस्तान खे ई मिली पर हाणे इन सां हिकिड़ी मूंखे ॾुख जो इज़हार मां ज़रूरु कंदुसि त इहा जेकॾहिं ॾिसो त कामयाबी जीअं मूं तव्हांखे पहिरें अर्ज़ु कयो त हीअ नेशनल लेवल जी कामयाबी आहे त इनखे नेशनल लेवल ते ई सेलिब्रेट थियणु खपे इन जे हवाले सां सिर्फ़ु मूंखे हैदराबाद में मां शुक्रियो अदा कंदुसि कमिश्नर साहिब जो जिन मूंखे घुराए जेको आहे सो इन अवॉर्ड जे सिलसिले में तमामु सुठा इनकरेजिंग वर्ड्स चया SSP साहिबु जेको आहे उहो अदील चांडियो साहिबु उन्हनि मूंखे पंहिंजे ऑफिस में घुराए एप्रिशिएट कयो पर मां चाहियां थो त अञा इनखे जेको आहे न नेशनल लेवल ते छो जो अॼु हीउ अवॉर्ड जेको आहे न सो नेशनल जो आहे त जेकॾहिं मां तकलीफ़ तॾहिं थींदी आहे त जॾहिं असांजे मुल्क में जेकॾहिं को आम रांदीगर या को कंहिं बि फील्ड सां उहो जेकॾहिं को विन करे थो त उनखे हाईलाइट कयो वञे थो पर जेकॾहिं इल्म जे मैदान में या तालीम जे मैदान में करे थो ऐं पर्टिकुलरली जेकॾहिं डिप्राइव पार्ट खां आहे त उनखे इग्नोर कयो वञे थो त इन ॻाल्हि जी कसक मूंखे दिलि में हमेशह रहंदी जी बिल्कुलु न तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे हुजणु खपे छाकाणि त असां जेको आहे सो जीअं तव्हां ॻाल्हि कई न स्पोर्ट्स जे मैदान में जॾहिं असां कंहिंखे ॾिसंदा आहियूं त पोइ उनखे एप्रिशिएट ॾाढे सुठे अंदाज़ में कयो वेंदो आहे हर जॻह ते हाईलाइट कयो वेंदो आहे पर जॾहिं इल्म जी ॻाल्हि थींदी आहे त हिन तरह जा हीरोज़ बि असां वटि मौजूदु आहिनि उन्हनि खे बि हिन ई तरह जी एप्रिसिएशन जी ज़रूरत हुजे हर माण्हू खे एप्रिसिएशन जी नीड हूंदी आहे हर माण्हू खे तारीफ़ जी ज़रूरत हूंदी आहे तव्हां जेको कमु करे रहिया आहियो जेकॾहिं तव्हांखे उत्साहियो वेंदो त अञा वधीक ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां कमु कंदव अच्छा जी सर तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं फ़हीम नुनारी साहिबु सर जॾहिं असां नौजवाननि जी ॻाल्हि करियूं था ऐं यूनिवर्सिटी जे इदारनि जी ॻाल्हि करियूं था त केतिरा ई स्टूडेंट्स जेको आहे सो डिग्रीज़ खणी असां वटि अची रहिया हूंदा आहिनि पर असां वटि जेको आहे सो इंडस्ट्री सां उहो कनेक्शन कोन हूंदो आहे ऐं असां वटि जेको आहे सो जॉब अपॉर्चुनिटीज़ घटि आहिनि छा सम्झो था त उन्हनि नौजवाननि जे लाइ ॿियो दग छा आहे ॿ ॻाल्हियूं आहिनि ॾिसो सिंस बर्थ ऑफ पाकिस्तान असां वटि इकानमी क्राइसिस में असांजी रही आहे उहा बुनियादी तरह इन जे करे तव्हां ॾिसो जेको ओलह यूरोप आहे उहो एडवांस इन जे करे आहे त उन्हनि जी डेमोक्रेसी डीरेल न थी आहे सिस्टम डीरेल न थियो आहे जेकॾहिं 5 साला प्रोजेक्ट आहे त उहो 5 साला प्रोजेक्ट वरी ईंदड़ हुकूमत कंटिन्यू करे थी असां वटि बुनियादी तरह कीअं थियो आहे त जमहूरियत पटड़ी ते रही कोन्हे आमिरियत रही आहे तंहिं करे सिस्टम न हुजण जे करे असां वटि इकानमी जेकी आहे इकनॉमिक्स जा जेके प्रोजेक्ट्स आहिनि मुआशी जेके प्रोजेक्ट्स आहिनि एजुकेशन जेके पॉलिसीज़ आहिनि उहे ठहियूं त सही पर इम्प्लीमेंट न थी सघे ऐं नतीजतन इनपुट ऐं आउटपुट इन में असां ॾिसो न असां चवंदा आहियूं जीअं पॉपुलेशन जेॾी वॾी आहे रिसर्चर असां सिंपल उन मां नंढो खणंदा आहियूं ऐं पॉपुलेशन जेतिरी नंढी त वरी असांजो सैंपल वॾो थींदो आहे
त हाणे पाकिस्तान में नौजवान जेको हिन वक़्तु आहे जंहिंखे तव्हां 93 खां पोइ जेका जनरेशन आहे, तव्हां अॼुकल्ह साईं वारा AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस चए पई, तव्हां मशीनी दौरु अचे पियो होवरिंग करे पियो, असां इनकारियूं पर उहो दौरु होवरिंग करे पियो ऐं जिदत अचे पई। त हाणे उन में जेको ज़ी जनरेशन आहे उनजो रेशो तमामु वॾो आहे। उहा जेकी असां वारी जनरेशन आहे उनखां एडवांस आहे। बिल्कुलु। पर हाणे गैप कहिड़ो आहे, इन जे विच में गैप आहे ईगो। ईगो छो आहे त एजुकेशन हिकिड़ी ईअं हूंदी आहे, जीअं साईं चयो त डिग्री मिली, जेकॾहिं एप्रिसिएशन न आहे त माण्हू त रत जो, हॾनि जो ऐं गोश्त जो ठहियलु आहे, पथर जो त ठहियलु कोन्हे। यकीनन माण्हू खे यकीनन एप्रिसिएशन बि घुरे थी, मञता बि घुरिजे थी, ऐं उनखां सवाइ उनखे हिन समाज में मक़सदु आहे उहा सही स्पेस जॾहिं मिलंदी त उन में वधीक स्पिरिट पैदा थींदी। त हाणे जेका यंग जनरेशन आहे डिग्री याफ़्ता, उन्हनि खे पेपर डिग्री त हथ में आहे, पर जेका मां इल्म जी ॻाल्हि थो कयां उहा जेकी गिरप हुजणु घुरिजे उहा न आहे। उनजा रीज़न कहिड़ा आहिनि? इन जो रीज़न इहो न आहे त नौजवान असांजो अहल न आहे, बिल्कुलु कैपेबल आहे, पर असांजा जेके इदारा आहिनि जेतिरी कैपेसिटी हुजणु घुरिजे, जेतिरो उन्हनि खे डिलीवर करणु घुरिजे, उहे इदारा असांजा डिलीवर नथा कनि। ख़सूसन जेका येलो रिबन आहे सरकारी इदारा, प्राइवेट सेक्टर में त कमु थिए पियो, छो त प्राइवेट सेक्टर खे उन स्पेस वरिती आहे जिते येलो रिबन आई आहे, सरकारी इदारा नथा कमु कनि। त हाणे मुआशी तौर मक़सदु आहे हिकिड़ो जेको न ॾिसण में अचे थो, बहरान आहे अंदरि। तव्हां ॾिसो त भर पासे नेपाल जो मिसाल वठो, बांग्लादेश जो ऑफ स्प्रिंग थियो, अचानक ख़बर ई न पई, नौजवान उथी पिया, ऐं उहो को रिफॉर्मेशन ऐं रेवोल्यूशन बि न हो। जेको इक़्तिदार मिलियो वरी आमिरियत मिलिट्री जे हवाले थियो। न त ईअं थींदो आहे त का धुर हूंदी आहे सियासी, आइकान हूंदा आहिनि जेका संभारे वठंदा आहिनि, ऐं संभारे वञण खां पोइ जीअं सकाफ़ती इनकलाब माहौली तंग आंदो, 1917 वारो लेनिन जो इनकलाब हो, त उन खां पोइ नौजवाननि खे स्पेस मिली ऐं रोज़गार मिलियो ऐं मुआशी सुधार आया। अॼु दुनिया जूं वॾियूं ताक़तूं आहिनि। तव्हांजो 1949 में चाइना इन ख़स्ता हालत में हो जो जंहिंखे मवालनि जो मुल्क चयो वेंदो, ऐं चाइना जॾहिं सकाफ़ती इनकलाब आंदो ऐं नौजवाननि जे किरदार जी मञता ॾिने ऐं अॻिते आंदा त चाइना त हींअर वर्ल्ड पावर आहे। डिंग ज़ियाओपिंग जूं पॉलिसियूं असां रिसर्च में 4 मॉडल खणंदा आहियूं हिन वक़्तु, मलेशिया, सिंगापुर ऐं चाइना ऐं रशिया। त तव्हां ॾिसो त इहे उभरी थोरे अरसे में मथे आया, ओलह खे त नथा चवूं, ओभर जा इहे मिसाल था खणूं। त पाकिस्तान में ऐं सिंध में इहो बैलेंस करिणो पवंदो असांजे मुआशी माहिरनि खे ऐं तइलीमी माहिरनि खे, ऐं ख़ासि तरह सियासी जेकी धुरियूं आहिनि उन्हनि में जेकी ईगो आहे ऐं हवस आहे इक़्तिदार वारो, उनखां हेठि अची पब्लिक सेक्टर जो माण्हू थियणो पवंदो। हाणे नंढिड़ो मिसाल ॾियां, मिसाल तरह जेकॾहिं को वज़ीर सफ़ीर या वज़ीर अज़म ॿुधे थो, या को पॉलिटिक्स जो शागिर्द या इकनॉमिक्स जो शागिर्द, बाबा मनीला में जेका माई आहे तव्हांजे कद काठ जी आहे, मनीलो नालो अथसि, ऐं हिकिड़ी आम औरत आहे 42 सालनि जी आहे, उहा स्टूडेंट लीडर हुई, 18 सालनि में पॉलिटिक्स कई ऐं लड़ी। ऐं हिन वक़्तु बि आउं उते जॾहिं हाणे ताज़ो गुज़िरियल महीने रोम वियुमि त हुनजी घर जे अॻियां वेंदा, सुबुह जो निकिरे थी, नंढिड़ो झंगलो आहे एतिरो, 200-300 माण्हू बीठा आहिनि, 8-10 माण्हुनि खे हथु ॾिए थी, ॿियनि खे हथु मथे करे खीकारे थी, वरी पंहिंजे ऑफिस हली थी, 8 वॼा निकिरे थी ऐं पुरजोश आहे इस्तेहकाम सां, ऐं हुन वटि पॉलिसी आहे, कमु करे थी। उहा ई माई असांखे रोम जी घिटियुनि में बि नज़र आई घुमंदे। तव्हां जेकॾहिं पब्लिक कंहिं चेयर ते आहियो, VC DC वज़ीर आज़म आहियो, त यू आर द पब्लिक सर्वेंट, असांजो टैक्स चयो। तव्हां त वरी पोइ प्रोटोकॉल सां जीअं साईं ॻाल्हि कई SP ऑफिस में आयो त मूंखे त साईं जी ॻाल्हि बि ॾाढी ॾुखी लॻी, त असां SP DC VC त असांजे टैक्स ते सर्वेंट आहिनि, उहे सर्व कनि। त असांजूं पॉलिसी साज़ इदारा जेके आहिनि न, उहा पॉलिसी मुस्तहकम इस्तेहकाम वारे न हुजण जे करे इहे वॾा गैप पैदा थियनि। आर्टिफिशियल इंटेलिजेंस साईं जी चए थो इन सब्जेक्ट ॾे त असांजे वज़ीर अज़म खां वठी हेठि ताईं यूनिवर्सिटी जा जेके इदराक रखंदड़ वाइस चांसलर, उनजो बि तवजो न आहे, इम्पोर्टेंस नथा। जेतोणीकि असां तव्हां ॾिसो, हीउ फ़ोन आहे मुंहिंजे घर में, मिसाल तरह 13 ॿार आहिनि मूंखे, पोटा पोटियूं, मां ॾिसंदो आहियां सभु माण्हू इन ते वेठा आहिनि,
मां पंहिंजी वाइफ सां पियो ॻाल्हायां, तंहिंजे करे त मशीन जी क्रिएटिव करेक्टर खां तव्हांखे इनकार न आहे करणो, जिद्दत खां मोह न आहे मोह। सही ॻाल्हि आहे। मॉडर्न वर्ल्ड दुनिया हिकु तरफ़ वञे पई, असां ॿिए तरफ़। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत कई, हालांकि सभु ॻाल्हियूं ख़ूबसूरत कयूं, पर असां वटि जेका चेंज आहे उहा हमेशह रहे थी, उनखे एक्सेप्ट न कंदासीं त कॾहिं बि अॻियां वधी कोन सघंदासीं असां। चेंज एक्सेप्टेंस जी डिग्री तव्हां था वठो, पर मां हिनखे वरी हिन तरीक़े सां ॾिसां थो, एवोल्यूशन प्रोसेस। त मिसाल तरह असां न बि चाहियूं उहा चेंज ईंदी। मिसाल तरह मां जंहिं शेप में वेठो आहियां, 1 कलाक पोइ ॾाढी त उभरी ईंदी, सुबुह जो मूंखे शेप करणी पवंदी, तव्हांखे सुबुह जो त मुंहुं वॉश करिणो पवंदो। तव्हां चओ त मां आयरन मैन आहे, पर सुबुह जो तव्हांजो स्टमक त तलब कंदो, ब्रेकफास्ट तलब कंदो। बिल्कुलु ईअं आहे। त के फैक्ट्स आहिनि, उनखे असांजी हुकुमराननि खे, असांजी सिविल सोसाइटी खे 80 माण्हू जेके वेठा आहियूं हिते त अदाकारी करे वेठा आहियूं जेको ॻाल्हायूं था, पर हक़ीक़ी ज़िंदगी में जेको मक़सदु आहे असीं इहे ॻाल्हियूं इम्प्लीमेंट कयूं। बिल्कुलु तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि फ़हीम नुनारी साहब, वधीक कंटिन्यू कयूं था, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ऐं नाज़रीन प्रोग्राम में भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि। ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी, अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नंढड़ो ब्रेक कयो ऐं ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन, ऐं तव्हां उन कैंपेन जो हिसो बणिजी सघो था। टपाल मेज़बान जश्न जमाल जो को पैकेट वठो, उन ते पंहिंजी मालूमात पंहिंजी मालूमात ॾेई करे, ऐं उहो जेको आहे सो पैकेट तव्हां टपाल मेज़बान जश्न जमालो जो ड्रॉप बॉक्स में विझो, मौक़ियो हासिलु कयो। टपाल मेज़बान जश्न जमालो में अव्हां हिसो वठी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। प्रोग्राम जे तरफ़ अॻियां वधूं था। गुलाम फारूक साहब तव्हांजे तरफ़ अॻियां वधंदमि ऐं मां ॻाल्हि कंदमि त ही इनाम आलमी ऐं साख ऐं पाकिस्तान जी साइंसी कम्यूनिटी लाइ कहिड़ी अहमियत रखे थो? इन ते त ऑलरेडी मां ॻाल्हाए चुकसि त जेकॾहिं इन इनाम खे उन लेवल ते आंदो वञे त ही ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असांजे पाकिस्तान में एतिरो टैलेंट आहे, काफ़ी अहिड़ा यंगस्टर आहिनि जेके पंहिंजा अहिड़ा प्रोजेक्ट ठाहियो वेठा आहिनि जिन खे वर्ल्ड मञे थी, पर ड्यू टू रिकग्निशन जेको आहे असांजे तरफ़ां न हुजण जे करे उहे सभु वीचारा मायूस वेठा आहिनि। ऐं मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं बि तव्हां कंहिं माण्हू खे इनकरेज कंदो त हू तव्हांखे जेको आहे न रिप्रोडक्शन जेको आहे हुनजी डबल ट्रिपल थी वेंदी, पर जेकॾहिं तव्हां उनखे हिकिड़े साइड ते उछलाए छॾींदो ऐं कुंड ते। ऐं इन में मां मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त जिन ॿियनि मुल्कनि 2nd 3rd पोज़ीशन खईं त उतां जा मुल्क उन्हनि खे एतिरो सेलिब्रेट कनि पिया, सोशल मीडिया ते उहे वायरल क्लिप्स उन्हनि जा, पर मां पाकिस्तान में अञा ताईं उहो वाहिद आहियां जंहिंखे जेको आहे सो अञा ताईं केरु इन साइड ते जेको आहे सो वठी कोन पियो अचे। सही बिल्कुलु ठीकु, छो त उहा ई ॻाल्हि न त जेसीं ताईं तव्हां इन्हनि तमामु शयुनि खे आम पब्लिक ताईं पहुचायो नथा त ॿियनि में उहा इंस्पिरेशन पैदा कोन थी थिए उन तरह। दौलत राम खत्री साहब असां सां प्रोग्राम में कनेक्ट थियनि पिया ऐं मिठी में इन वक़्तु पाण मौजूदु आहिनि। तव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चऊं था। हेलो अस्सलाम वालेकुम। महिरबानी, वालेकुम सलाम। ऐं तव्हां सभई हिते जेके बि असांजा जेके दोस्त वेठा आहिनि ऐं तव्हां ख़ुदि जेके महिरबान आहियो, पूरी मेहरान टीवी खे मुंहिंजे तरफ़ां दिलि जे गहराइनि सां ॾियारी जूं लख लख वाधायूं हुजनि। असां बि इहा ॾियारी जेका आहे सेलिब्रेट कयूं था। तव्हांखे बि खोड़ सारियूं वाधायूं हुजनि। ऐं तव्हां ॿुधायो कीअं सेलिब्रेशन रही राति? ॾाढो ज़बरदस्त, ॾाढो सीनियर असांजा प्रोफेसर दोस्त वेठल आहिनि। बाबा दौलत राम तो के हैप्पी दिवाली। ऐं मुंहिंजे मुनासिबत सां मूं सोचियो त तव्हां सां डायरेक्ट मेहरान टीवी जे हिन प्लेटफॉर्म तां माना तव्हां सां ॻाल्हाइजे। ऐं समूरी सिंध में ही जेको त्योहारु आहे मुहबतनि जो त्योहारु आहे ऐं असां सभई गॾिजी सॼी मल्हाईंदा आहियूं। ऐं ख़ासि तौर ते तव्हांजे थर में जेको आहे, ख़ासि तौर ते जेको आहे उमरकोट, मिठी या थर जा ॿिया शहर या सिंध जा जेके बि समूरा शहर आहिनि उते तव्हांखे माना जेको आहे हिन त्योहार जे मल्हाइण जे हवाले सां मुख़्तलिफ़ रंग नज़र ईंदा। मिठी शहर में त माना जेको आहे आतिशबाज़ी जो हिकिड़ो शानदार मुज़ाहिरो थींदो आहे। हिते जेको आहे असां हिंदू तोड़े मुस्लमान भाइर जेके आहिनि गॾिजी सॼी ईद मल्हाईंदा आहियूं। हिते मुख़्तलिफ़ गैदरिंग रखंदा आहियूं
ऐं उन ई में तव्हांखे हिकिड़ो मोहबतनि जो रंगमंच बि नज़र ईंदो हूंदो। ऐं जेकॾहिं तव्हांखे हक़ीक़ी ॾियारी जो जेको त्योहार मल्हाइणो हुजे त तव्हां मुसी अची ॾिसो, तव्हां उमरकोट अची ॾिसो, त हुते माना जेको तव्हांखे माना जेको आहे हिन त्योहार जे मल्हाइण जा मुख़्तलिफ़ रंग नज़र ईंदा। ऐं असांजी जेका हीअ लेगेसी आहे, असांजी जेका आहे सदन सां जेका हीअ रवादारी जेका मोहबत आहे उहा हर में हिन तरीक़े सां गॾिजी। थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में शामिल थियो ऐं मूंखे लॻे पियो त तव्हां किथे ॿाहिरि बीह करे असां सां ॻाल्हायो पिया त हवा जो गोड़ शोर बि असांखे अचे पियो। तव्हांखे खोड़ सारियूं असां मुबारकूं ॾियूं था ॾियारी जूं ऐं ॾाढो ख़ुशगवार ही त्योहार हूंदो आहे। ऐं ॾिया जीअं घरनि में ॿारींदा आहियूं पंहिंजे अंदर में बि इन ई तरह असां पंहिंजो अंदर बि रोशन कयूं। ऐं हूअं बि चयो वेंदो आहे त इहा ॻाल्हि ॾाढी मूंखे ख़ूबसूरत लॻंदी आहे त हर माण्हू जेकॾहिं थोरो पंहिंजी कोताहियुनि ते नज़र विझे ऐं हर माण्हू में का न का जेको आहे न ज़ाहिरी ॻाल्हि आहे नेगेटिव साइड बि हूंदी आहे, उनखे जेकॾहिं पाण ख़तमु कयूं त पोइ जेका आहे न उहा कॉन्ट्रीब्यूशन असांजे समाज में ॾाढी बहितरीनु हूंदी। अच्छा सूफ़ी सत्तार तव्हांजी तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि। जॾहिं परफॉर्मिंग ऑफ आर्ट्स जी ॻाल्हि पाण कयूं था ऐं उहा आर्ट जी फील्ड ॾाढी वॾी हिकिड़ी हक़ीक़त में ॾाढी वॾी दुनिया आहे, उन ते केतिरो कमु थियणु खपे? खोड़ सारो कमु। हिकु त पंहिंजो सभिनी खां पहिरियां त मां पंहिंजे शहर हैदराबाद जी ॻाल्हि कंदुसि त हिते बि खोड़ सारो कमु थियणु खपे ऐं नौजवाननि खे मां चवंदुसि त उन्हनि खे चांस ॾियणु घुरिजे। जेके असांजा सीनियर माण्हू आहिनि, सीनियर डायरेक्टर आहिनि, ट्रस्ट कनि, उन्हनि खे सेखारीनि, उन्हनि खे चांस ॾियनि, उन्हनि खे स्पेस ॾियनि। मां पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधायां थो त जॾहिं मूं कंहिं हिकिड़े सीनियर दोस्त सां या आर्टिस्ट सां शेयर कई ॻाल्हि त बाबा जेको आहे सो हिन मौज़ूअ ते मां कमु करणु चाहियां पियो, त हुन मूंखे हथु छॾे करे चयो त बसि तूं छा कंदे हिनखे तुंहिंजो, त मूं हुनखे इहो चयो त मुंहिंजो डांस जेको आहे न उहो पाण हिकिड़ी अदाकारी आहे जंहिंमें एक्सप्रेशन आहे, बॉडी लैंग्वेज आहे, म्यूज़िक सां गॾु रिदम सां गॾु मूव थो करे। जेकॾहिं तव्हां डायलॉग बि रिदम में न ॻाल्हायो न त अॻिले ते असरु न कंदा उहे। हर शइ में काइनात रिदम सां थी हले। सो उन्हनि खे चांस ॾियो, उन्हनि खे उहे अचनि ऐं उहे कुझु करे ॾेखारीनि। जे तव्हां चांस ॾींदा ॾींदव ई कान। ऐं ईअं हिकु दफ़ो थियो हुई जो असां हितां वियासीं इस्लामाबाद लाहौर साइड, त हुते मूं तक़रीबन सभु एजिड माण्हू ॾिठा। असां वियासीं इस्लामाबाद पिंडीअ जे प्रेस क्लब में, त उते जेको आहे सो आसमा भट्ट जो ग्रुप हुयो, हुनजी रिहर्सल हले पई प्रेस क्लब ते। त असां हुते वियासीं जॾहिं त उन्हनि खे ॾिठो त मूं सर खां हिकिड़ो सुवालु कयो त सर हिननि में को बि यंग कान्हे छाजे लाइ? त चई त हिकु त या त हे स्पेस कोन ॾींदा हूंदा, ऐं ॿी ॻाल्हि इहा जेको असां वटि हिते इन हवाले सां एतिरो कमु नाहे त उहो अर्निंग सोर्स नथो ठहे, त शायदि नौजवान अॼुकल्ह इन खां परे था रहनि। पर जेकॾहिं ईअं ई थींदो रहियो त पोइ शायदि थी सघे इहा शइ ख़तमु ई थी वञे। बिल्कुलु। ऐं जीअं त मूं चयो त ॾाढी हिकिड़ी वॾी फील्ड आहे, हिन ते हक़ीक़त में कमु थियणु खपे। ऐं असां वटि त केतिरा ई नौजवान तव्हां वारी ॻाल्हि त पोइ ॾिसंदा आहिनि त हिन साइड जेको आहे सो असांजी फ्यूचर में उन तरह असांखे उहा दाद बि कोन थी मिले त पोइ उन खां पासे थी वेंदा आहिनि। तव्हांजे साम्हूं खोड़ सारा मिसाल त मौजूदु हूंदा न? जी अच्छा जी फारूक साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधूं था। हिन मॉडल्स जी पाण ॻाल्हि कंदासीं त ही मॉडल्स ॿियनि बीमारियुनि जहिड़ो अगरि पोलियो या HIV ते बि लागू थी सघनि था? मां चाहींदसि न त थोरो तव्हां डिटेल ॻाल्हि ॿोल करियो। त इहे जेके बि आहिनि, जीअं तव्हां हेपाटाइटिस चयो, हेपाटाइटिस ते त मुंहिंजो कमु थियलु आहे। उन खां अलावा जीअं पोलियो जी मुहिम आहे, असांजा डिप्टी कमिश्नर साहिबु ज़ैनुल आबदीन साहिबु तमामु एक्टिव पिया ॾिसण में अचनि हिन में। त उन्हनि वटि मुंहिंजो हिकिड़ो प्रोपोज़ल आहे त इन पोलियो एलिमिनेशन में जेकॾहिं मूंखे इन्वॉल्व कयो वञे त मां तव्हांखे अञा बेटर रिज़ल्ट्स ॾींदुसि। मां एल्गोरिदम यूज़ करे तव्हांखे उहो पर्टिकुलर फोकस एरिया करे ॾींदुसि डिटेक्ट जिथे जेको आहे पोलियो जो रेशियो अञा तमामु घणो आहे। ॿियो इहो आहे त असांजी तरफ़ां जेको आहे सो लेक आहे त तव्हां पब्लिक खे जेकॾहिं तव्हां ज़बरदस्ती कंदव न त उन मां पब्लिक जेको आहे हमेशह नेगेटिविटी वठंदी। त चवंदा जेकॾहिं असां बुख मरूं था त गवर्नमेंट अटो त ॾिए कोन थी, पर ॿार खे कतरा नथा पियारियूं त असांखे थाणे ते था वठी वञनि। त इहे मिसकॉन्सेप्शन आहिनि जेके माण्हुनि में, उहे उन्हनि खे क्लियर करणा पवंदा। त इहो जेको वैक्सीन जो निज़ाम आहे त इहो त तमामु घणो पुराणे वक़्त खां ईंदो अचे पियो। ऐं पुराणे वक़्त में त असां पंहिंजे वॾनि खे ॾिसंदा हुआसीं त हिते कुल्हनि ते ठपा लॻल हूंदा, गरम करे अहिड़े क़िस्म
जूं लॻंदियूं त अॼु उहो जेको आहे मॉडर्न आहे वैक्सीनेशन जो दौरु ऐं मां इन में इहो चवंदुसि सिंध जे तमामु उन्हनि वारनि खे त इन वैक्सीनेशन खे जेको आहे बिल्कुलु तव्हां अवॉइड न कयो इन खां इहे तव्हांजे ॿारनि जे लाइ तव्हांजी सिहत लाइ तमामु बहितर आहिनि पर माण्हुनि खे इनकरेज तॾहिं कबो जॾहिं तव्हां उनखे विजुअली मॉडल मां जेको AI जो ठाहींदुसि उन्हनि खे ॾेखारिबो उन जा एडवांटेजिस ऐं उनखे जेकॾहिं तव्हां वैक्सीन न कराईंदो त छा डिसएडवांटेजिस थींदा तॾहिं ॿार जेको आहे मुआशिरो असांजो इन तरफ़ जेको आहे वधंदो। ज़बरदस्त ज़बरदस्त ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां तव्हां बयानु कयो आहे फ़हीम नुनारी साहब अव्हां जी तरफ़ अॻियां वधंदसि ऐं माशाल्लाह दुनिया जा 20 मुल्क घुमी चुका आहियो ऐं सुठो हिकिड़ो एक्सपोजर तव्हांजो आहे लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन जी जॾहिं ॻाल्हि कयूं था उन्हनि मुल्कनि जी तरक़ी याफ़्ता मुल्क ऐं वरी जॾहिं पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं था त कीअं ॾिसो था हिकिड़ो वॾो डिफरेंस कीअं बयानु कंदव? तव्हां गुलनि जे विच में वेठियूं आहिनि ॾाढी ख़ूबसूरत लॻो थियो ईअं गुलिस्तान उहे मुल्क उनजी हुसन उन्हनि जी तारीफ़ त लफ़्ज़नि में करे ई नथी सघे। ऐं रोम में लथमि त मुंहिंजो स्टूडेंट उते मूंखे वठणु आयो ख़बर आहे त मुंहिंजो 2 हॉबीज़ आहिनि जंहिं वटि गेस्ट थींदो आहे हुनखे पुछा कंदो आहे खाइणु ऐं पीअणु मूंखां पुछा करे कजो। सही। ॿियो मुंहिंजो टाइम मुंहिंजो आहे तव्हांजा मां कैदी न आहियां तव्हां चओ त वेहो मानी थिए थी ऐं मूंखे चईं हलो मां चयो बाबा तूं वेही रहो। सही। मां रोम आयो आहियां हले केतिरनि सालनि खां पोइ मां त इन अमेरिका घुमंदो रहियुमि 7 साल 8 साल इन लंडन ॿियो टियों पर हीअ त रोम त ॿियो आहे। सही। तंहिंजे करे उन्हनि वटि मां जॾहिं टर्मिनल ते लथमि हेठि वरी पोइ बस टर्मिनल ते वियुमि जेके टर्मिनी चवनि पिया त उहो बि एयरपोर्ट जहिड़ो जेको उन्हनि जो डिसिप्लिन ॾिठमि 2-2.5 कलाक उते ई असां हलियासीं टर्मिनी में अंदरि त टर्मिनी रोम जो अहिड़ो शहर आहे अंदरि जंहिंखे घुमण लाइ बि तव्हांखे हफ़्तो 10 ॾींहं घुरिजे। उनजो बुक हाउस में वियुमि असांजी कमज़ोरी किताब मां घुमां पियो त बुक रीडर सां त ईअं माण्हू सम्झनि पिया त यूरोप में ही जीअं बाबा ही एंड्रॉइड फ़ोन अची वई आहे त हाणे किताब छुटो लैपटॉप अची वियो आहे टैबलेट अची वियो आहे मशीन हावी थींदी न किताब ॿार किताब पढ़नि पिया ओड़ा किताब ख़रीद कनि पिया औरतूं ॿार वॾी तवजह सां तदब्बुर सां किताबनि सां यानी किताब हाउस तव्हांजे हिन सॼे TV चैनल हाउस खां वॾो उनजा 7 तबक़ा। मुंहिंजो स्टूडेंट उनखे त ख़बर ई साईं वियो त पाणी विसरी वेंदसि मानी तंहिंजे करे वाक़ई कलाक खां घुमंदो रहियुमि पोइ हेठि लथमि त लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन जेकी तव्हां पुछा था करियो उहो त कॉन्स्टिट्यूशन त हुते ज़रे ज़रे ते आहे जीअं तव्हांखे मिलणो जो न त हू माई पाण अची हथु मिलाए थी पंहिंजे लैपटॉप पाण कच्छ में ऐं नंढिड़ो मुंहिंजे ख़्याल में फूड जो को टिफिन बॉक्स उन पैकेट में हूंदो ऐं टाइम ते अचे थी टाइम ते वञे थी। प्राइम मिनिस्टर जंहिंखां हिते चवंदा आहिनि पुछण वारो कोन्हे असुल त पुछाणो थियण ई इन्हनि खां घुरिजे। DC हाणे मिसाल तरह हीअ जेको कोट आहे हीअ त दिस इज़ नॉट अ ड्रेस फॉर द सर्विंग हे त मां माना माण्हुनि खे ॾेखारण लाइ मां तव्हांखे चयो न त असां अदाकारी करियूं था जेको ॻाल्हायूं पिया हीअ अदाकारी कयूं वेठा त अमली ज़िंदगी हुननि जी इहा आहे त उहा माई 10 बजे खां पोइ ऑफिस मां जेका प्राइम मिनिस्टर आहे निकिरी पए थी ऐं कॉमन ड्रेस आहे उनजी माण्हुनि वारी ड्रेस आहे अछो पाणी लुड़ थियो कालूरियो कंगन ईंदे लज मरनि लुड़ियल पाणी मथे हंजड़ा मुर्शिद लतीफ़ चयो आहे न उन पाणी ते हंज बि अची शर्मसार थियनि था त असां त शर्मसार थियूं था। असां वटि लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन कहिड़ी आहे हितां TV घर खां तव्हांजे निकिरंदासीं मूंखे ख़बर न आहे त इहा सिक्योरिटी रोड ते आहे या न आहे तव्हां निकिरंदा आहियो हीअं त गाॾियूं हेॾां 10 ईंदियूं असां मां त अञा बि डिसओरिएंटेड आहियां छो जो 15-16 ॾींहं थिया आहिनि जॾहिं वरी दिमाग़ पंहिंजी जॻह ते अचे। इहा ॻाल्हि बिल्कुलु आहे तव्हांखे तमामु घणी ॾुखियाई थींदी हूंदी। डिसओरिएंटेड ॾुखियाई कोन थी थिए मूंखे पर डिसओरिएंटेड अञा आहियां ज़रूरु। मां त ॾिसो न ग्रोइंग बॉय आहियां मां कॾहिं पाण खे चेंज कयो ई कोन्हे। मां सोने नारी में पैदा थियुमि नवाब ख़ातून जेकी हारियाणी हुई उनजे हंज में ऐं मां हारीअ जो ॿार अॼु ताईं सम्झां मां पंहिंजे पुटनि खे बि सम्झाईंदो आहियां तव्हांखे सर्व करिणो आहे प्रोफेसर माना तव्हांखे सर्व करिणो आहे तव्हांखे पघार 3 लाख 2 लाख रुपया इन जी मिले थी तव्हां सर्व कयो। सिंध जो जेको ॿार न्याणी अचे थी इन जे लाइ नथी अचे त ड्रेस बि माण्हुनि वारी तव्हांखे न हुजे टाइ तव्हांखे हूंदी सूट हूंदो VC पाती वेठो आहे तव्हां ॾिसो VCनि जा फ़ोटो मां तव्हांजे हिन मेरान चैनल जे थ्रू चवां थो आहिनि मुंहिंजा स्टूडेंट हूंदा मुंहिंजा कलीग बि न हूंदा जेके VC थिया वेठा आहिनि त बाबा तॾहिं तव्हां ड्रेस नथा पाए सघो इन ड्रेस में तव्हांजो जी न चाहींदो ॿाहिरि कीअं वञा तव्हांखे कोट पातल आहे तव्हांखे टाइ पातल आहे
तव्हां सिंपल लाइफ यूरोप जे माण्हू खां सिखो था, लॉ ऑर्डर सिचुएशन। मूंखे राति जो ख़ौफ़ थिए पियो जॾहिं मां एथेंस वियुमि 1 बजे 12 बजे लैंड कयो जहाज़, मुंहिंजे 12:15 बजे लेट थी वियो। असां जॾहिं स्वीडन खां निकितासीं कोपेनहेगन 1.5 कलाक जी लेट हुई, 11 बजे पहुचणो, त मूंखे ख़ौफ़ थिए पियो त मां वेंदुमि, सबर वेरियो आहे। पोइ वरी पाण खे सम्झाइणो पियो त तूं एथेंस में आहीं, यूनान में आहीं, सिंध में न आहीं। ऐं वाक़ई राति जो बि उते ट्रेन साफ़ सुथरियूं ट्रेनूं हलनि पियूं, माण्हू डिसिप्लिन खे फॉलो कनि पिया, कानून खे फॉलो कनि पिया। हिकिड़ो तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां मां, रोम में डॉक्टर साहब मां इन टर्मिनी खां निकितमि त साम्हूं मां वरी बिल्डिंगूं आर्किटेक्ट ॾिसां पियो, अचानक ॾिसुमि त हिकिड़ो माण्हू किरी पियो। तव्हां बिलीव कयो त 2 ख़ूबसूरत छोकिरियूं, उन्हनि खे पाणी, हिकिड़ी उन मथां पाणी हारे पई, ॿी सीने ते चढ़ी वई, शायदि हुन चयो त शायदि इंजन थियो, हिनखे हार्ट अटैक थी। अलाए कंहिं फ़ोन कई, मां सम्झां थो त 4 या 5 मिंट थिया त एम्बुलेंस अची वई, जंहिंमें डॉक्टर, स्ट्रेचर, नर्स उनखे उत जी उत प्रोवाइड कनि पिया। यानी हेल्थ कॉन्शियसनेस केतिरी आहे। कंहिं त फ़ोन कई हूंदी न उन्हनि खे, ऐं उहे 3-4 मिंटनि में पहुची विया। नाज़रीन, अवां सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवंदसि अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। ऐं प्रोग्राम सां भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टपाल मेज़बान जी। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कूपन में दाख़िल करियो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ियो हासिल करियो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठी खोड़ सारा क़ीमती इनामात तव्हां खटे सघो था। प्रोग्राम की तरफ़ अॻियां वधूं था। गुलाम फारूक साहब, तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदमि। कुझु स्पेसिफिक क्वेश्चन्स आहिनि, मां चाहींदसि त तव्हां ज़रूरु कंदी हलां। AI मॉडल शकी मौतनि ऐं ज़हर खुरानी जी जांच में कहिड़ा जदीद तरीक़ा इस्तेमालु करे सघजनि था? टॉपिक इहो आहे त जेको आहे मेडिकल साइंस ऐं फॉरेंसिक साइंस। फॉरेंसिक साइंस उहे चइबो आहे जेको पोस्टमार्टम वग़ैरह कंदा आहिनि, ऐं उन जो जेको आहे सो मेडिको लीगल्स जेके ऑफिसर्स हूंदा आहिनि, त जॾहिं सस्पिशियस डेथ थींदियूं आहिनि त ह्यूमन खां एरर थी वेंदी आहे फॉरेंसिक एक्सपर्ट खां, त उहे उनखे जेको आहे सो बिल्कुलु जेको आहे सो उन तरीक़े सां टैकल कोन कंदा आहिनि। पर AI जा मॉडल उनखे पिन पॉइंट एक्यूरेसी सां ईअं बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदा त हीअ जेका डेथ आहे इहा नेचुरल आहे, होमोसाइडल आहे या सुसाइडल आहे। मतिलबु हर एस्पेक्ट खां तव्हांखे उहो ॿुधाईंदा। उहो उनजो जेको आहे सो पर्टिकुलर हिकिड़ो सिस्टम आहे, उनखे जेको आहे सो एडॉप्ट करिणो पवंदो। हाणे इन ते जीअं मां चवां त सेल्फ प्रेज़ इज़ नॉट रिकमेंडेड। मां चाहींदुसि त मुंहिंजा ॾिसंदड़ ॿुधंदड़ मुंहिंजो उहो लेक्चर ॿुधनि। सिंध जिना मेडिकल यूनिवर्सिटी जी वेबसाइट ते बि पियो आहे, ऐं सिंध फॉरेंसिक मेडिसिन एंड टॉक्सिकोलॉजी जी वेबसाइट ते बि पियो आहे। उते मूंखे जॾहिं इनवाइट कयो वियो एज़ अ गेस्ट स्पीकर, ऐं उते तक़रीबन पाकिस्तान भर जा 150 खां वधीक फॉरेंसिक एक्सपर्ट वेठा हुआ। जॾहिं मां इहो सस्पिशियस डेथ वारो टॉपिक छेड़ियो ऐं उन जा रिज़ल्ट कढी ॾेखारिया ऑन स्क्रीन, त यकीन कयो पूरो हाल जेको आहे सो ताड़ियुनि सां गूंजजी वियो। त मां इहो हिते तव्हांखे कोन थो ॿुधाए सघां, तव्हां उहो एक्सपीरियंस करे ॾिसो त केतिरो उन्हनि मूंखे एप्रिशिएट कयो इन जो। त चयूं त हीअ त असांजे फॉरेंसिक जेको आहे सो डिपार्टमेंट आहे, हिन में त इनकलाब आहे। मतिलबु एतिरो फास्ट AI थी वियो आहे जो हाणे AI शकी मौतुनि खे बि जेको आहे सो आइडेंटिफाई करे थो त इहे जेको आहे सो मौत जेको आहे सो या त उन पाण ख़ुदकुशी कई आहे या हिनखे मारियो वियो आहे। ज़बरदस्त बहितरीनु। तव्हांजी रिसर्च त ॾाढी सुठी आहे, बहितरीनु तव्हांजो कमु आहे माशाल्लाह, रियली अमेज़िंग। ऐं सूफ़ी सतार, तव्हांजी तरफ़ अॻियां वधूं था। अव्हांजी ई फील्ड ते आर्ट ते पाण ॻाल्हाईंदासीं। कोरियोग्राफी जे हवाले सां थोरो ॼाणणु चाहींदमि। इहो कमु अव्हांजे लाइ त माशाल्लाह हिन वक़्तु तव्हां एक्सपर्ट आहियो, केतिरो कमु ॾुखियो आहे? कोरियोग्राफी त सभिनी खां पहिरां जेको आहे सो हिकिड़ो इमेजिनेशन जो कमु आहे। त तव्हांजा ख़्यालात सुठा, हा,
उन खां पोइ तव्हां उन मौसीक़ीअ ते उन राग ते या उन गाने जी सिट ते तव्हां उन स्टेप खे जनमु ॾींदा आहियो, करे ॾेखारींदा आहियो। पोइ उन में बि उहो वरी ईअं आहे त राग कहिड़ो आहे ऐं कहिड़े फॉर्म जो डांस हुन में फिट थींदो। जेकॾहिं तव्हां बॉलीवुड करियो था त पोइ स्टाइल बि उहो, जे तव्हां सिंधी करियो था त स्टाइल उहो, जेकॾहिं तव्हां कथक करियो पिया त स्टाइल उहो, जेकॾहिं हिप हॉप लॉकिंग पॉपिंग करियो था त उहो स्टाइल उहो। त ऐं सम्झां थो इहा प्रैक्टिस जो कमु आहे, ॾुखियो आहे यकीनन। तव्हां प्रैक्टिस कंदा रहंदा ऐं मुख़्तलिफ़ मवाद कलेक्ट करे उनखे ॾिसंदा। जीअं असां किताब जेतिरा पढ़ंदासीं असांजे इल्म में इज़ाफ़ो थींदो, जीअं असां रिसर्च कंदासीं मुख़्तलिफ़ असां कमु ॾिसंदासीं ऐं उन्हनि खे ॿुधंदासीं, सम्झंदासीं, यादि कंदासीं, प्रैक्टिस कंदासीं, पोइ जेको तव्हां उनखे सुहिणे नमूने सां ॿिए खे बि सेखारे सघो पिया। बिल्कुलु बिल्कुलु जी, ॾाढो ख़ूबसूरत कमु आहे तव्हांजो। ऐं थोरो मां ॼाणणु चाहींदमि त असां जॾहिं बि मुख़्तलिफ़ स्टेजिस ते वञूं था ऐं कॾहिं कॾहिं थींदो आहे ड्यूरिंग द होस्टिंग बि काफ़ी सारियूं शयूं हूंदियूं आहिनि जिन खे फेस करिणो पवंदो आहे, या स्टेज ते कुझु शयूं अहिड़ियूं थी वेंदियूं आहिनि जिन खे जेको आहे न ऑडियंस खे बि ख़बर न पए असां उन्हनि प्रॉब्लम्स खे कीअं सॉल्व करे वञूं था। सो उन डांस जे दौरान उते कुझु मुश्किलातूं जेके का बयानु करे सघो था, हिन तरह पोइ ओवरकम करे छॾींदो आहियां। हा, ईअं थींदो आहे जो कॾहिं कॾहिं त छो जो जॾहिं तव्हां ॾिसंदो त परफॉर्मिंग त 2 मिंट केरु माण्हू जेको थोरो तेज़ हले थो सेकी पवंदो आहे, त मुसलसल तव्हांजी बॉडी वर्किंग में हूंदी आहे ऐं जिस्म जो हर उज़ो तव्हांजो जेको आहे न मूव कंदो आहे। त कुझु टाइम खां पोइ थोरो 1 मिंट या मिनिमम टाइम हूंदो आहे बेस्ट परफॉर्मेंस एनर्जिक जेके परफॉर्मेंस तव्हां ॾियो त उहा 3 मिंट जी हूंदी आहे। त हाणे असीं केॾी महिल चवंदा आहियूं त यार ही 2 शयूं ॿियूं बि हिन में एड करे छॾजनि त 5-6 मिंटनि जो थी वेंदो आहे सॉन्ग। पोइ उन में स्टेमिना वेंदी आहे त उन में ज़ाहिर थी ॻाल्हि आहे कुझु लय ठेको या मिस थी वेंदो आहे, बट उन ते एक्सप्रेशन न ॾिबो आहे त पोइ उनखे बसि हाणे का शइ विसरी वई, बसि हाणे उते ख़बर न पई, बसि टर्न करे आयो त वरी उनखे पकिड़े वरितो। उनजो वापसी मोटणु ज़रूरी आहे। जेकॾहिं उतां खां उहो भटकी वियो त पोइ शायदि पोइ न सम्झण वारो बि सम्झी वेंदो, त पोइ उनखे वरी सुहिणे नमूने सां आख़िर ताईं इख़्तिताम करे। ॾाढो बहितरीनु तव्हांखे त हमेशह परफॉर्म कंदे ॾिठो आहे ऐं ॾाढो बहितरीनु अंदाज़ में तव्हां परफॉर्म कंदा आहियो, नो डाउट, हिन ॻाल्हि में को शक न आहे। फ़हीम नुनाई साहिबु तव्हांजे तरफ़ अॻियां ईंदमि। सर, अव्हां माशाल्लाह लिखंदा बि रहंदा आहियो, त हिकिड़ो उस्ताद, हिकिड़ो एडवोकेट, हिकिड़ो सोशल एक्टिविस्ट ऐं हुनजो एक्सपोजर बि एॾो सुठो, त लिखणु वजह आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरत लिखंदा आहियो। इंस्पिरेशन किथां मिली त लिखिणो आहे ऐं कंसिस्टेंसी सां उहो कमु तव्हां कंदा अचो पिया। इन जे पोयां माना हिकिड़ो जेको आहे न माण्हू खे बूस्टअप बि मिली रहियो हूंदो आहे, उन बूस्टअप जे बारे में पुछणु चाहींदमि। ॾाढी सुठी ॻाल्हि कई। मां सुबुह जो पंहिंजी गाॾी पाण ड्राइव कंदो हुउमि, 60 इयर्स खां मां ड्राइव कयां थो। माशाल्लाह जी। ॿार हुउमि त माना मुंहिंजे घर में गाॾी, मुंहिंजो पीउ उस्ताद हो, शाइर बि हो, कामरेड बि हो, हैदराबाद चेतोई सां गॾु हूंदो ऐं हारी बि हो ऐं अदाकार बि हो, छो जो अब्दुल करीम गदाई सां गॾु हूंदो। अब्दुल करीम गदाई ड्रामा लिखंदो, असां नंढड़ा हूंदासीं त पाछनि ते ड्रामा कंदासीं। अब्दुल करीम गदाई जंहिं सिंध जो वॾो शाइर, जंहिं चयो साथ हलंदो रहे, लाट बरंदी रहे, जेसीं आसीनो ऐं सीने में दम, चओ रहबो जिए सिंध, जिए सिंध। अहिड़ी अज़ीम सीटनि जो ख़ालिक। इंस्पायरेशन उतां मिली। बाबा चवंदो हो, बाबा ज़िंदगी ही घड़ी आहे, ॿी घड़ी आहे ई कोन। ये पल रहे या न रहे, ये पल तुझसे रूठा रहे। कमाल। परवीन शाकिर चयो न, ही घड़ी तव्हां सां हुजे न हुजे, पर इहा घड़ी तव्हां खां नाराज़ रहंदी जेकॾहिं इनखे यूटिलाइज़ न कयो। मां हिकिड़ा हारी जो पुटां, मास्तर जो पुटां, कमु मुंहिंजी रत में शामिल आहे ऐं लिखंदो रहंदो आहे। मिसाल तरह हाणे मां 10 मुल्क हींअर घुमी आयुमि त मां उते ई नोट्स वरिता। मूंखां यूसुफ जोए पुछा कयो, साईं मुंहिंजो सफ़रनामो तयारु आहे। राति मां हुनजा 2nd प्रूफ पढ़ी प्रेस में मोकिले ॾिनमि, 136 पेज जो। त मां जेको ॾिठो आहे त ॿिया माण्हू मुस्तफ़िज़ थियनि न, फ़ाइदो वठनि। छो तंहिंजे करे लिखणु त असांजी रत में आहे। जीअं हाणे क्रोनोग्राफर आहे सतार, साईं IT जो माण्हू आहे त पंहिंजो कमु त हे ख्वाबनि में बि कंदा हूंदा। बिल्कुलु। सो तंहिंजे करे सुबुह आउं इहो सोचींदो अचां पियो, छो जो इतफ़ाक़ सां मुंहिंजे राति हिकिड़े दोस्त जी डेथ थी वई। उहो बि मुंहिंजे जो मुंहिंजो हमअसर बि हो। मां सोचियुमि त हीअ घड़ी मथां न रहे, तंहिंजे करे माण्हू लिखंदो बि रहे, हलंदो बि रहे ऐं माण्हू जी नीड
अदे तमामु थोरी अथव। असां माण्हू घणे जे कॾहिं घुमूं था, मिसाल त इटली में मां इहा अधु मानी खाईंदो हुउमि या हिकु, हिते बि इहा ई मानी खावां थो। ऐं किथे रुखी मिलंदी त खाई छॾींदा हुआसीं, मथां पाणी पीछंदासीं, मेवो खाई छॾियोसीं। सो तंहिंजे करे जीअण लाइ न यूरोप जे माण्हू खे ख़बर, असां बि ख़बरी आहे न। जीअं असांजो वॾेरो आहे, हिकिड़ी इंस्टीट्यूशन आहे, पीर आहे, हिकिड़ी इंस्टीट्यूशन, फर्दनि जे ख़िलाफ़ु न। इहे इंस्टीट्यूशन कैंसर वांगुरु पीर परस्ती, वॾेरा शाही, सरदार शाही। ऐं मां हिननि खे त जेके मौजूदा छोकिरा जेके वज़ीर आहिनि, मां त हिन खे छोकिरो ई चवंदो आहियां, वज़ीर हुजनि या वज़ीर आला हुजनि, त बाबा इहे त असां वटि पढ़िया, इहे ग़रीबनि जा ॿार आहे। हाणे न्यू लिबरल हिकिड़ो क्लास पैदा थियो आहे, पोइ ड्राओ, जंहिंखे हज़ारे लखे एकड़ जी गर्दशनि में आहिनि, पर समाज में जॾहिं री जनरेशन उथी पई न, ॻिचे में ॾाढा हिननि जे विझंदी। ऐं ईअं थियणो अथव, तमामु जल्द थियणो अथव। साईं खे मूंखे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा घणा नौजवान ॾींदा, तंहिंजे करे इंस्पायरेशन तव्हांजी इन में हुजणु घुरिजे, पंहिंजे जीअ खां सिखो। ज़बरदस्त। नो द सेल्फ। एक्रोपोलिस हिकिड़ो वॾो थलो आहे, उनखे एक्रोपोलिस चवंदा आहिनि यूनानी। एक्रोपोलिस उहो 1.5 मील हीअं आहे, 2.5 मील हीअं आहे वॾो, जिथे इर्स्तु बि वेंदो हो, सोक्रेट बि वेंदो हो, अतालिस जहिड़ा ॾिसो न ॾाप जो पिंगो यूनान आहे, उते वेंदा। उन्हनि फ़क़ीरनि जो गुज़र सफ़र छा हूंदो, जेको माण्हू अची मानी जो अधु ॾींदा आहिनि या टुकर ॾींदा, ड्रामा ते ॻाल्हाईंदा, नॉवल ते ॻाल्हाईंदा, तारीख़ ते ॻाल्हाईंदा, साइंस ते ॻाल्हाईंदा, ऐं सॼी दुनिया खे रोशन कयो यूनान। तंहिंजे करे इहो तव्हां सम्झी छॾियो त असांजी इंसान जे पेट जी ज़रूरत थोरी आहे, हिन समाज लाइ असांखे डिलीवर करिणो आहे। मां हारीअ जो पुटु, अॼु मुंहिंजो पुटु प्रोफेसर आहे, तव्हांजे हिन शो में बि ॻाल्हाए थो। इंग्लैंड मां PhD करे आयो, त मां सॼी सिंध जे नौजवाननि खे इहो चवंदो आहियां, बाबा तव्हां डिलीवर कयो। ही वॾेरो असांजो मॉडल न हुजणु घुरिजे। ज़बरदस्त सर, ज़बरदस्त, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। ऐं असांजो मॉडल पोरेत हुजणु घुरिजे, पोरेत राइटर, पोरेत अदाकार, पोरेत साइंटिस्ट, पोरेत आर्टिफिशियल इंटेलिजेंस। जी बिल्कुलु, चवंदा आहिनि न त उते ग़रीबी मां ई जेको आहे न ख़ूबसूरतियूं जनम वठंदियूं आहिनि। त तव्हांजी इंस्पिरेशन अव्हांजा बाबा, ऐं वरी अव्हांजे जॾहिं औलाद खे ॾिसूं था, इमरान साहिब जी स्पेशली मां ॻाल्हि करणु चाहींदमि, जॾहिं बि असां वटि मौजूदु हुजनि था त तमामु बहितरीनु ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। ऐं ही इज़ वेरी जीनियस, माशाअल्लाह। जॾहिं बि ॻाल्हाईंदा आहिनि ॾाढो कंपोज़्ड वे में ॻाल्हाईंदा आहिनि। शागिर्दनि जे लाइ जेको आहे सो उन्हनि जी ज़ुबानी बि उन्हनि जा मां कमेंट्स ॿुधी चुकी आहियां, जेके हमेशह ॾाढा बहितरीनु हुजनि था। अच्छा जी जनाब फारूक साहब, तव्हांजी तरफ़ अॻियां वधूं था। AI बेस्ड फॉरेंसिक एनालिसिस रिवायती पोस्टमार्टम तरीक़े खां कीअं मुख़्तलिफ़ आहे? हाणे जैसे पोस्टमार्टम जी ॻाल्हि कजे त हू जेको पुराणो ट्रेडिशनल मेथड जेको चवंदो हो, त हुनखे पोस्टमार्टम में छा कंदा आहिनि त इंसानी आज़ा जेको आहे सो उनजी जराई करे कटियो वेंदो आहे। बिल्कुलु, त हिकिड़ो त उन जो AI जे अचण खां पोइ इहा बि फील्ड जेको आहे न, इहो पर्टिकुलर सेगमेंट, इहो बि टोटल चेंज थी वियो आहे। हाणे AI सिर्फ़ु कट ॾियण खां अलावा सिर्फ़ु चंद स्पेसिमेन उन तव्हांजे पर्टिकुलर वाइटल ऑर्गन्स मां खणंदी ऐं उनखे बिल्कुलु पिन पॉइंट एक्यूरेसी सां एनालाइज़ करे तव्हांखे उनजी रिपोर्ट जनरेट करे ॾींदी। इम्प्लीमेंट आहे, बिल्कुलु काफ़ी मुल्कनि में इम्प्लीमेंट थी वियो आहे। ऐं पाकिस्तान में जीअं त अञा ताईं असां सोचूं पिया त असां उहे माण्हू आहियूं जेके दरिया जे किनारे ते बि वेही न पिया असां मरी वेंदासीं, पर जेको आहे सो उन जे लाइ कोशिशि करियूं कोन कंदासीं त असां उन मां को पिरायूं। सो इहा ॻाल्हि ईअं आहे त इंसाफ़ ॿाहिरियुनि मुल्कनि में इन जे करे आहे जो उहे टेक्नोलॉजी बि यूज़ कनि था ऐं इन्हनि शयुनि मां भरपूर फ़ाइदो। असां अञा इन 605 में आहियूं त नौकिरी त कोन हली वेंदी असांजी, या असांजो फ्यूचर त कोन हलियो वेंदो। ही AI तव्हांजी हिकिड़ी टेक्नोलॉजी आहे जेका तव्हांखे असिस्ट थी करे, इहा ह्यूमन खे रिप्लेस कॾहिं बि कोन करे सघंदी। सो AI खे हलाइण जे लाइ बि जेको आहे सो इंसान ई खपंदो न। त इहो जेको आहे सो मॉडल इन हवाले सां तमामु जेको आहे सो काराइतो आहे त बजाए जो ट्रेडिशनल कजे पोस्टमार्टम, हाणे उनखे जेको आहे सो AI करे थी। हाणे हिन में वधीक मां एड कंदो हलां त जिथे इंसान ॾींहं में सपोज़ कयो त 5 खां 10 रिपोर्ट्स लिखी सघे थो, उते AI जेको आहे न 5 मिंटनि जे अंदरि 1000 खां वधीक ऑटोप्सी जी रिपोर्ट तव्हांखे ॾेई छॾींदो, एतिरो फास्ट आहे। अच्छा, ही मॉडल अमली तौर जेको आहे सो लागू कीअं थी सघे थो पुलिस मॉडल पुलिस या फॉरेंसिक लेबोरेटरीज़ जी जेकॾहिं पाण ॻाल्हि करियूं था? हाणे इन में मां तव्हांखे ॿुधायां त अल्हम्दुलिल्लाह मूंखे हिकिड़ो त इहो फ़ख्रु आहे
त मूंखे एवॉर्ड जेको मिलियो पियो त आहे मां पाकिस्तान जो फर्स्ट AI टेक्नोलॉजिस्ट आहियां जंहिं AI खे फॉरेंसिक साइंस सां इंटीग्रेट कयो। हाणे इन में रिसेंटली मुंहिंजी जेको आहे मुलाक़ात थी, जेको अदील चांडियो साहिबु आहिनि SSP साहिबु, उन्हनि मूंखे इनवाइट कयो। उन्हनि चयो त तव्हां असांखे जेको आहे न असांजे ऑफिशियल्स खे जेके इहे फॉरेंसिक सां रिलेटेड आहिनि, मेडिको लीगल केसिस सां जेके डील कनि था, उन्हनि खे हिकिड़ो ट्रेनिंग सेशन ॾियो। त मां उन्हनि खे चयो त बिल्कुलु। ऐं मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव त चांडियो साहिबु मूंखे चयो तव्हां चार्ज घणो कंदो? त मां साईं खे चयो, हथ ॿधी चयो त साईं ही मुंहिंजो मुल्क आहे, मुंहिंजो शहरु आहे, मां का चार्जिस तव्हां खां कोन वठंदुसि ऐं मां ही फी सबीलिल्लाह कमु कंदुसि। जंहिं ते जेको आहे सो SSP साहिबु तमामु घणा ख़ुशि थिया ऐं मूंखे गले लॻायो, चयो तो जहिड़े नौजवाननि जी असांखे सख़्तु ज़रूरत आहे। ऐं उहो मुंहिंजो जेको आहे सो मॉडल आहे संडे ते हेडक्वार्टर में प्लान थियल आहे ऐं उन में जेको आहे सो पाकिस्तान हैदराबाद जो जेको आहे फॉरेंसिक एक्सपर्ट ईंदा। ख़्वाहिशात तव्हां जे लाइ। ऐं मां त पहिरीं बि चई चुकी आहियां त हिन तरह जा हीरोज़ बि असांजी सोसाइटी में मौजूदु आहिनि। ही सभु कमु कंदे केतिरी ख़ुशी महसूसु थींदी आहे? अल्हम्दुलिल्लाह ख़ुशी त इलाही थींदी आहे, पर ख़ुशी खां वधीक ॾुख थींदो आहे। छो जो साईं मोहतरम साहिबु वेठा आहिनि, साईं तमामु वेल एक्सपीरियंस। मां जेकॾहिं तव्हां खां क्वेश्चन कयां साईं त जेतिरी डिस्करेजमेंट मूंखे मिले थी एतिरे अचीवमेंट खां पोइ, त पोइ मूंखे छा PhD करण खां पोइ पाकिस्तान में रहणु खपे या ॿाहिरि वञणु खपे? ॿ ॻाल्हियूं आहिनि। ॾिसो, अब्राहिम लिंकन जेको अणपढ़ियल माण्हू हो ऐं 14 सालनि ताईं हू घर में बि नाक़ाबिल क़बूल हो। पोइ हुनखे ध्यान में आयो त मां इहे पना मेड़े इहे पढ़ां, कुझु छा पढ़ियल माण्हुनि जी इज़त आहे। पोइ वरी उहे पना वरी उन में पाण पकोड़ा शकड़ा ठाहे समोसा इहे तरकारी विकिणंदो। पोइ पढ़ी पियो। ऐं हुनजी इब्राहिम लिंकन जी यू शुड रीड आउट। मां तव्हांखे सजेस्ट कंदुमि उनजी तव्हां अभ्यती ज़रूरु पढ़िजो। ॿी भूरी छोकिरी जेकी आहे, इब्राहिम जो हिसाब तर्जुमो कयो, नंढड़ो किताबु अथव 23 पेजनि जो, 24 पेज में न अथव। इहा मिसाल ई आहे उन भूरी छोकिरी खे तव्हां पढ़ो। ऐं इब्राहिम लिंकन, मां इब्राहिम लिंकन जी त हर वक़्तु ॻाल्हि कंदो आहियां। त इब्राहिम लिंकन पोइ 17 सालनि में पढ़ी पियो ऐं काउंसलरी ते बीठो, सीट ते काउंसलरी जॾहिं बीठो त कामयाबु वियो। त हू एॾो कदावर हो, हुनखे कपिड़ा जा पैसा न आया। सूट जेको आहे गोॾे खां हेठि हूंदो हुअसि, हमेशह माण्हू वरी उन ते खिलंदा, कोट लूंदो हुअसि। वरी सोचें त मां छो न कमु कयां। अॻिते आयो ऐं हुनखे डिस्करेज कयो। वरी उहा जॾहिं अॻिते आयो त हुन सां हिकिड़ी फ्रिंच ख़ूबसूरत औरत हुई, उहा हुन ते आशिक़ थी पहिरियों। वरी पोइ नक़ाद बि हुनजी हूंदी, हुन ते तनक़ीद कंदी। आख़िर ताईं जेतिरो ताईं जीअरो हो, हुनजो वरी नंढो पुटु मरी वियो, प्यारो हुअसि, हुनजे ॾुख में बि हूंदुसि, पर पंहिंजो ॾुख ज़ाहिर न कयईं, ॾुख लिखी वियो। त प्रेसिडेंट थी सिविल नाफ़रमानी जहिड़ो, यानी कारनि खे गोरनि जे बराबरि हक़ ॾिने। जी हा, इब्राहिम लिंकन जी हिस्ट्री में हिकिड़ी वॾी कंट्रीब्यूशन अॼु ॾींहं ताईं काउंट थी थी। अमेरिका में बि ईअं थियो आहे, ईअं रशिया में बि थियो आहे। टैलेंट खे हमेशह, रोशनी खे ऊंदाही हमेशह मुक़ाबिलो कंदी आहे। रोशनी सिज जो मुक़ाबिलो कनि सां समुंड सां। मां ऐं सर शेक्सपियर जो बि त पाण पढ़ंदा आया आहियूं न, ईअं ई त तव्हां जेको आहे सो उन्हनि केतिरा ई ड्रामा लिखिया। पोइ हिकिड़ो ड्रामो हुनजो जेको आहे सक्सेसफुल थियो, हू आख़िर में वेठो हुन ॾिठो त अच्छा इन तरह क्लैपिंग मुंहिंजे ड्रामा ते। अच्छा सर, पाण ब्रेक जी तरफ़ पहिरीं अॻियां वधूं था। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे ऐं प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ। सभ खां वॾी कैंपेन। नाज़रीन ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी सुबुह मेहरान प्रोग्राम में। ऐं ब्रेक जो नंढो असांखे टाइम मिलंदो आहे ऐं ऑफ द कैमरा बि असांजी जेका आहे डिस्कशन हलंदी आहे। यस, असां प्रोग्राम में वापसि अची चुका आहियूं ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल करियो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो, मौक़ो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठी तव्हां खोड़ सारा क़ीमती इनामात नाज़रीन हासिलु करे सघो था। अॻियां वधूं था। सूफ़ी सतार, थोरो यंगस्टर्स जे हवाले सां मां ॻाल्हाइणु चाहींदमि।
डिफरेंट फील्ड्स आहिनि ऐं उन्हनि फील्ड्स में ठीकु आहे तव्हां जिथे बि आहियो तव्हांजी ग्रिप हासिल आहे तव्हां कामयाबी अव्हांजे इंतज़ार में हूंदी आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब पंहिंजी हिकिड़ी स्पीच में चयो त महिनत असांजो सरमायो आहे ऐं वरी तव्हां कंहिं बि फील्ड सां कनेक्टेड आहियो गॾोगॾु आर्ट खे तव्हां खणी हलो था त इहो केतिरो तव्हांखे ख़ूबसूरत लॻंदो आहे? असल में तव्हांखे उहो ई करणु घुरिजे जेको तव्हांजो दिलि चए थो ऐं जंहिंमें तव्हांखे लॻे थो त तव्हां बेस्ट आहियो त तव्हां उहा शइ कंदव त पोइ तव्हांखे कमु न लॻंदो। उहो कमु तव्हांखे पंहिंजी हिकिड़ी रूह जी ग़िज़ा लॻंदी जंहिंखे तव्हां कंदव त तव्हांखे अञा जेको आहे सो हुन में मज़ो ईंदो ऐं तव्हां हुन में सुहिणी हिकिड़ी सुठी तकलीफ़ करे सघो पिया बजा जो असां उहो कमु करियूं जेको असांजे दिलि वटां न हुजे। सो इहो ई आहे त तव्हां उहो कमु करियो जेको तव्हांखे पाण खे वणे थो ऐं उन में कुझु करे बि ॾेखारियो, उन में रिसर्च करियो इंटरनेशनली का शइ कहिड़ी किथे थी हले कीअं कबी आहे ऐं उनजो पैटर्न छा आहे, उन राइट वे छा आहे उनखे करण जो, उनजे बारे में पढ़ो लिखो नॉलेज वठो ऐं उनखे प्रैक्टिस करियो ऐं पोइ वरी उहा ई शइ तव्हां भले पोइ पंहिंजी ॿोलीअ में करियो, पंहिंजी क़ौमी ॿोली में करियो, नेशनली ॿोली में करियो, जेका आहे तव्हां फील्ड बेकार त कोन आहे, हर फील्ड ख़ूबसूरत आहे पर शर्त इहो आहे त तव्हां ख़ूबसूरती सां उन फील्ड सां निभायो। फारूक साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदसि, हिन टेक्नोलॉजी सां अदालतुनि में इंसाफ़ जे अमल ते कहिड़ो असरु पवंदो? तमामु सुठो क्वेश्चन आहे। त बेसिकली हाणे जॾहिं ॾिसो त का बि सस्पिशियस जॾहिं डेथ थींदी आहे त उन जी रिपोर्ट राइटिंग जेका थींदी आहे न बेसिक सॼी उन ते हूंदी आहे। जेकॾहिं उहा रिपोर्ट ई जेको आहे न उन में क्राइम सीन खे जेकॾहिं कैप्चर तव्हां या उनखे तव्हां सिक्योर नथा कयो त उहे सभु एविडेंस ई ख़तमु थी वेंदा जेके उन जा आहिनि शयूं। त हाणे जॾहिं AI तव्हांखे ॿुधाए थी त बाबा हाणे इहो जॾहिं सस्पिशियस डेथ थी आहे त रिपोर्ट राइटिंग स्किल्स कहिड़ा आहिनि, तव्हांखे कहिड़ा कहिड़ा उपाउ वठणु खपनि, AI तव्हांखे ॿुधाईंदी। सभ खां पहिरीं असां वटि जेको बदकिस्मती सां थिए थो अहिड़नि सीननि में जेको आहे न फॉरेंसिक एक्सपर्ट उन्हनि ऑब्जेक्टिव्स खे हथु लाहे छॾींदा आहिनि विदाउट ग्लोव्स, त उन मां उहो एविडेंस ई ख़तमु थी वेंदो आहे ऐं इहो इंटेंशनली कोन कंदा आहिनि, अनइंटेंशनली कंदा आहिनि। सो इहे जेके माइनर शयूं आहिनि जॾहिं तव्हांखे ॿुधाए थी AI त इन्हनि खे बिल्कुलु तव्हां फोकस्ड रखो, अहिड़े नमूने सां इन क्राइम सीन खे कयो ऐं पोइ उहा जेका रिपोर्ट जॾहिं वेंदी अॻिते फर्दर एनालिसिस में त बेस तव्हांजी उहा रिपोर्ट कंदी ऐं इन टेक्नोलॉजी खे जेकॾहिं तव्हां यूज़ कंदव त अदालती निज़ाम तमामु घणो फास्ट थी वेंदो। हीअ जेके मर्डर जा केस सालनि खां वठी हलनि पिया उहो सिर्फ़ु इन जे करे जो शवाहिद ज़वाबित आहिनि ई कोन, पर जेकॾहिं पिन पॉइंट एक्यूरेसी सां AI जेकॾहिं तव्हांखे सॼो रिज़ल्ट कढी ॾींदो त अदालतुनि में इंसाफ़ तमामु तकिड़ो मिलणु शुरू थी वेंदो। अच्छा फारूक साहब, हूअं लतीफ़ सरकार चयो आहे न त नाउमीदी आज को, सो उहा ई ॻाल्हि त असां जेको बि कमु करे रहिया हूंदा आहियूं तवक्कल अलाह जी ज़ात ते हूंदी आहे। अव्हांजी ॻाल्हियुनि में किथे थोरी मूंखे मायूसी नज़र आई, वाए छो माना माशाल्लाह तव्हां एॾो ख़ूबसूरत कमु कयो पिया ऐं तव्हांखे खोड़ सारा चांसिस मिलंदा ऐं उहे मंज़िलूं अव्हांजे इंतज़ार में यकीनन आहिनि, सो छो इहा तमामु हिकिड़ो सीरियस क्वेश्चन तव्हां पुछी छॾियो, शायदि मुंहिंजा जज़्बात कंट्रोल न करे सघां पर थोरो तव्हां सां शेयर कंदुसि त 1997 में आई वॉज अपॉइंटेड एज अ पियोन इन अ प्राइवेट यूनिवर्सिटी इन हैदराबाद। At that time I was matriculate. With the passage of time मां जेको आहे सो इल्म सां मुंहिंजो घणो हूंदो हो ऐं मां तालीम हासिल कंदो वियुसि त घणनि माण्हुनि मूंखे डिस्करेज कयो, PhD थो करे, रिसर्च थो कराए, पटेवालो थी करे रिसर्च कंदो, इवन स्टिल बिल्कुलु मां 97 खां वठी खोड़ सारनि इदारनि में रहियुसि, पोइ अहिड़ा इदारा मां छॾींदो वियुसि, अञा ताईं मूंखे डिस्करेजमेंट मिले पई। वेरी रिसेंटली ऑन द एयर मां हिते कोन थो ॿुधाए सघां त हिकिड़े गवर्नमेंट जे हाई ऑफिशियल्स मूंसां छा बिहेव कयो, जेका नालो वठंदुसि त इहा पर्सनल ॻाल्हि थी वेंदी, त मूंखे अञा ताईं मायूसी घणी पई मिले, छो जो हिन एवॉर्ड खे रिसीव करण जे लाइ नेशनल लेवल ते मां CM साहब खे लिखियो, सदर साहब खे लिखियो, PM साहब खे लिखियो, गवर्नर खे लिखियो, मीडिया खे लिखियो, तमामु सोर्सिस खे लिखियो, पंहिंजो
मीडिया ते बयान रिकॉर्ड करायो, प्रेस क्लब जे अॻियां किथां को रिस्पॉन्स कोन मिलियो, त अहिड़ियूं शयूं पोइ तव्हांखे डेफिनेटली जेको आहे न डिस्करेज कंदियूं what I think if there is a will then there is a way, but if there is a will there are multiple dimensional ways त तव्हांखे जेको आहे सो हमेशह ई रस्ता मिलंदा, हमेशह ई तव्हांखे दुनिया वेलकम करण जे लाइ वेठी आहे, छो त तव्हांजो कमु एतिरो सुठो आहे, तव्हांजी रिसर्च माना माशाअल्लाह उहो ॿुधाए पई त तव्हां केतिरे महिनत सां कमु कयो पिया। नूनारी साहिबु तव्हांजी तरफ़ मां अॻियां वधंदसि, अव्हांजो माशाअल्लाह एक्सपीरियंस इलाही सुठो आहे, अव्हां उस्ताद आहियो ऐं हिकु उस्ताद हमेशह जेको आहे न इन्हनि तमामु शयुनि खे ओवरकम कराईंदो आहे, सो अव्हांजे साम्हूं बि केतिरा ई अहिड़ा शागिर्द हूंदा जिन जे अंदरि में किथे न किथे उहा मायूसी हूंदी, सो छा चवणु चाहींदा अव्हां? ॾिसो, माण्हू वटि आहिनि ख़्वाब ऐं ख़्याल, ॿियो कुझु न आहे। आउं वेठो आहियां तव्हांजे ॾाढो हिकिड़ो पुतलो आहियां, हॾनि जो मांस जो ढांचो आहियां ऐं साइंटिफिक तौर ते ह्यूमन बीइंग आहियां, ऐं मूं वटि ख़्वाब ऐं ख़्याल न हुजनि त कॉन्सेप्चुअल वर्ल्ड, इमेजिनेशन वर्ल्ड त मुंहिंजी ख़तमु आहे। जीअं मायूसी बि ज़िंदगी में आहे, कामयाबी बि आहे, जिथे नाकामी आहे उते कामयाबी बि आहे, पर बुनियादी तरह मामिलो इहो आहे त असां वटि जेको शागिर्द अचे थो त शागिर्द होप खणी ईंदो आहे, उमेद खणी ईंदो आहे। जीअं मिसाल तरह तव्हां ठाहींदा हो मज़हब में गुरू आहे, पीर आहे, मुर्शिद आहे, त उहा बि इलिटरेसी जे करे माण्हू मक़सदु आहे पंहिंजी होप ॾिसनि था हुन माण्हू में, हिन शइ में, हुन देवी में। क़दीम दौर खां वठी ख़ुदा जो तस्वर हाणे मुस्लमाननि वटि हिकिड़ो आहे, अॻु त हज़ारे तस्वर आहे माण्हुनि वटि, उहे बि उस्ताद हूंदा, को रोशनीअ जो देवता आहे, को पाणी जो देवता आहे, को बाहि जो देवता आहे, को उमेद जो देवता आहे, को ख़्वाब ॾींदो आहे। त उस्ताद वरी इन्हनि सभिनि शयुनि जो मजमूओ आहे, उहो मौसीक़ी जो उस्ताद आहे, AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो उस्ताद आहे, कॉमन उस्ताद आहे सोशल साइंस जो या प्योर साइंस जो। त उस्ताद खे हमेशह होपलेस रहणु घुरिजे, उमेद घुरिजे, ॾीए खे हमेशह ॿरणो आहे, जला बख़्शणी आहे, रोशनी ॾियणी आहे, जेतिरी बि हुन में ताक़त आहे, जेतिरो सत आहे, कुवत आहे, उस्ताद मर्कज़ आहे। सो उस्ताद ॿार खे होप ॾींदो। ऐं मुंहिंजा पंहिंजा तजुर्बा आहिनि, नाउमेदी एतिरी मां ॾिठी आहे माण्हुनि में, माण्हू शेयर कंदा आहिनि, उमेद सम्झंदा आहिनि। जीअं मिसाल तरह कॾहिं कॾहिं आउं पाण बि बेज़ार थींदो आहियां, सोशल एक्टिविटिस्ट आहियां, माण्हू उमेद सम्झंदा साईं हिन वक़्तु अचूं था, मां न बि न कंदो, पर मां जो दोस्त आहे डॉक्टर धनुमल लंडन में, उनखां हिकिड़ी ॻाल्हि सिखियुमि, उहो पड़पोटो आहे सतारनि जो, गिदूमल ऐं हीरानंद जो, उहो चवंदो आहे हैदराबाद जा असां धणियूं, मूंसां ॻाल्हाईंदो आहे, बाबा आउं धनुमल ॻाल्हायां थो, धनु ॻाल्हायां थो, ॻाल्हाइणो 5 मिंट 6 मिंट तव्हां बंदि करे छॾियो, जेकॾहिं टाइम आहे तव्हां ॻाल्हायो। ज़बरदस्त। त यानी उहो सिंधी वाहिद माण्हू आहे जंहिंजा स्टीमर हींअर बि 100 खां वधीक स्टीमर सम्झो था, स्टीमर में ॻोठ शहर ठहियलु हूंदो आहे, हवाई अॾो बि हूंदो आहे, मार्केटूं हूंदियूं आहिनि, स्टीमर हलनि था दुनिया में, वॾो बिलियनर ट्रिलियनर आहे। ऐं हर सिंधी खे ऐं तव्हांजे चैनल जी मार्फत हुनजी तारीफ़ कयां पियो त हर सिंधी तनज़ीम खे ट्रिलियन इमदाद ॾींदो आहे जंहिंखे ज़रूरत हुजे। एॾो जंहिंजा बम्बे में कारोबार आहिनि, जापान में, उहो उनजी मां ॻाल्हि सुठी वणंदी आहे। उहो मां चवंदो यार अचो था त महिरबानी करे, हाणे मां तव्हांखे पंहिंजी लाइब्रेरी आहे उतां में त न चवंदुमि साईं डॉक्टर साहिबु उथी वञो, तव्हां 10 मिंट वरितो आहे, तव्हां 11 मिंट में वरी पाण मोकिलाइजो। सो मां मायूसी माण्हुनि में आहे, नाउमीदी आहे, असांजो मुआशरो ई असांखे रोशनी ॾियणी आहे। जी हा, नूनारी साहिबु कॉलेज ॾींहं ते आउं वेठी हुयसि त अयाज़ लतीफ़ अली जो साहिब जूं वीडियोज़ आउं अक्सर ॾिसंदी रहंदी आहियां। हिकिड़ी ॻाल्हि कयां तव्हां, प्लीज़ व्हाई नॉट प्लीज़। हज़ूर जन रोज़ानो वर्का बिन नौफल वटि वेंदा। वर्का बिन नौफल एॾो वॾो थी चुको हो जो फिज़िकली उमिरि चवंदा आहिनि छपर हेतिरे ताईं लटकंदा, हिन जे मथे कंदो ॾिसंदो। त हाणे रसूल करीम खे कहिड़ी शइ जी कमी हुई? हा, उनखे त हर शइ मक़सदु आहे, त माना मथां बि तजली बि हुई, फ़रिश्ता बि हा, सभु कुवतूं मादी ऐं रूहानी उन सां गॾु, त उन वटि वेंदो। तंहिंजे करे होप जिथे बि नज़र हुनखे आई, रसूल करीम खे, रसूल करीम पाण रोशन मीनार आहे, पर हुनखे नज़र ईंदी तंहिं करे वर्का बिन नौफल वटि वेंदो, छो त वर्का बिन नौफल वटि इल्मु हो। तव्हां वटि इल्मु आहे त माण्हू तव्हां मां उमेद सम्झंदा।
बेशक बेशक। ऐं मां उहो ई फारूक साहब तव्हां इहो शेर वरी पढ़ो, उमेद आज पो। हा, ना उमेदी आज को छण आदेसन, कॾहिं ताज़ीअ पुठ ते कॾहिं हेठि हलनि, सामीअड़ा सामूंड में तंबे जीअं तरनि। सो ना उमेदी आज को। ऐं मां बसि इहो चवणु चाहींदमि त माशाल्लाह सां अव्हां हिकु उस्ताद बि आहियो, अव्हां हिकु रिसर्चर आहियो, ऐं मां उमेदूं रखण वारा केतिरा ई मौजूदु आहिनि, उन्हनि में मां बि हिकु आहियां, ऐं केतिरा ई यंगस्टर्स आहिनि। सो अव्हां में उमेदु हूंदी त असां में उमेदु पैदा थींदी। 2 ॾींहं पहिरियां पोस्ट ॾिठमि त लम्स में हिकु स्टूडेंट जेको आहे उहो सुसाइड कयो। ॾाढो दुख थियो त ज़िंदगी बेकार बंजर जेका बि आहे, पर प्यारा ख़ुदकुशी बि त उहा ई लाइन ॾाढी ख़ूबसूरत मूंखे लॻंदी आहे त उहो बि त सुठो कमु न आहे। सो सभु शयूं आहिनि, हर रस्ते ते रंडकूं आहिनि, हर रस्ते ते कंडा आहिनि, पर उन्हनि मुंहिंजी अम्मी हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत कंदी आहे। अम्मी चवंदी आहे, अम्मी बि लिखंदी आहे न, पोइ अम्मी चवंदी आहे त हीअ जेके कंडा आहिनि हिननि खे गुल सम्झी हलो, ऐं जॾहिं हिननि कंडनि खे माण्हू गुल सम्झी हलंदो त पोइ तव्हां ज़िंदगी में ज़रूरु कामयाबु थींदव। अच्छा जी, सूफ़ी सत्तार साहिबु तव्हांजी तरफ़ अॻियां वधूं था। ऐं अव्हांजी ज़िंदगी में यकीनन उहे सभु शयूं तव्हां बि ॾिठियूं आहिनि, ऐं उन खां पोइ बि तव्हां पुरुमीद हूंदा आहियो। इहा मूंखे ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत लॻंदी आहे। जी, इन जे पोयां छा इंस्पिरेशन आहे? मां शायदि साईं जेके आहिनि सो मूंखां हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो कमु आहे। साईं काफ़ी सुठो कमु पिया कनि, ऐं वधीक साईं जी स्टडी बि आहे, साईं जो एक्सपीरियंस बि आहे। इवन साईं खे साईं एवॉर्ड याफ़्ता बि आहिनि। ऐं आउं सम्झां थो त जेकॾहिं साईं जहिड़ो माण्हू मायूस थो थिए त पोइ असां त पोइ किथे बि न हूंदासीं। ईअं नाहे। मां हिकिड़ो सफ़ा जेको असांजी सोसाइटी सोचे थी त नृत्य जेको आहे सो हिकिड़ो असां वटि किरियल तरियल कमु आहे, या सफ़ा तरे वारो कमु आहे। छेर ॿधी नचणु अॼु जे कंहिं बि तव्हां प्रोग्राम में तव्हां हलिया वञो, तव्हां कंहिं बि माण्हूअ खे चओ त हीअ ॿधी करे नच त सही, उहो हुनखे ॾिसंदो ऐं चवंदो त पाण हिनखे हथु न लाहे मां नचंदुसि। मूंखे माण्हू अलाए छा छा चवंदा। हिन समाज सां साम्हूं बीहणु, अखि सां अखि मिलाए, पंहिंजे कम खे साफ़ु सम्झणु, सुठो सम्झणु, हिकिड़ो सुठो मवादु खणी करे माण्हुनि ताईं पहुचाइणु, इहो हिकिड़ो वॾो जिहाद आहे, पंहिंजे पाण सां बि त हिन सोसाइटी सां बि। ऐं ॿी ॻाल्हि इहा जो इन में को बि अर्निंग सोर्स नाहे। तव्हां किथे बि तव्हां वञो, तव्हां हिते असां वटि को नृत्य जा इदारा थोरी आहिनि, असां वटि को नृत्य जो शोबो थोरी आहे जो असांखे नृत्य में का ड्यूटी मिलंदी। असांखे त काउंट ई कोन कयो वेंदो आहे एज़ अ आर्टिस्ट। अञा सिंगर जो त वरी बि हली वेंदो आहे चुलो, त उहो वेंदो किथे ॻाईंदो, हुनखे घोर पवंदी, उहो थोरो खणी ईंदो कुझु वग़ैरह। ऐं असांजो छा हूंदो आहे बाबा, ऐं हिकु त डिसरेस्पेक्ट कनि माण्हू मथां, ॿियो इन क़िस्म जो माशरो तव्हांखे चवे, घर घाट तव्हांखे चए, दोस्त यार तव्हांखे कचेरी में टोकाणी वेंदा आहिनि। त पर इन सभिनीनि जे बावजूदि बि हिमत सां बीहणु। ऐं मूंखे ख़बर आहे त नृत्य फितरी अमल आहे। ऐं असांजे जेकॾहिं तव्हां ॾिसो संबारा जी शिकिल में असां वटि मूर्तूं मौजूदु आहे, त इहा असांजी कल्चर, असांजे आर्ट जो हिसो आहे। बल्कि दुनिया जे सभिनी कल्चरनि में तव्हां ॾिसो त उहो पंहिंजे हिकिड़ो कल्चरल रक्स कंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां हिनखे ख़तमु कंदव त पोइ असां फ्रस्ट्रेशन जो शिकार थींदासीं, मायूसियुनि जो शिकार थींदासीं। त इहा हिकिड़ी मूं सम्झी त इहा मुंहिंजी हिकिड़ी डेडिकेशन आहे। जी साईं ॻाल्हि कई त मां नौजवाननि खे जेका ट्रेनिंग कराईंदुमि SSP साहब, मां हुनजी का पेमेंट न वठंदुमि। त हीअ डेडिकेशन आहे, मूंखे ॾियणी आहे। ऐं मां पंहिंजे समाज में अहिड़ो कमु करे वञा जेकॾहिं मां सुभाणे न बि हुजां, मां पंहिंजे कम मां बहितरीन अंदाज़ में तव्हां ॻाल्हायो आहे, ॾाढो ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हायो आहे सूफ़ी। असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं। नंढड़ो ब्रेक आहे नाज़रीन। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो थींदो हाणे तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में ई तव्हां खटे सघंदा खोड़ सारा क़ीमती इनामात। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे वी हर भली कार चवां थी पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। तव्हां हुन कैंपेन जो हिसो बणिजी सघो था। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में तव्हां हिसो वठो ऐं तव्हां खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। अॻियां वधूं था। ऐं फ़हीम नुनारी साहब, अॼुकल्ह जे दौर में हर कंहिंजे लाइ जेको आहे न, हर कमु चैलेंज बणियलु आहे। तव्हां घर खां निकिरो था, छा बि सूरत हाल आहे, ॿाहिरि तव्हांखे मुर्क मुंहं ते रखणी आहे, दुनिया खे न ॿुधाइणो आहे त छा चैलेंजिस तव्हां वटि मौजूदु आहिनि। इहा ॻाल्हि केतिरी ख़ूबसूरत हुजे थी अव्हांजी नज़र में? मुल्क त ख़ुदि होप आहे न। हा, बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे।
त डेल कार्नेगी चयो त तव्हां घणनि शयुनि खे शिकस्त ॾेई त पंहिंजी मुल्क सां सघो जी बिल्कुलु सो ख़ुशि त रहणो आहे। समाज में मसइला सिर्फ़ु असांजी ओवरऑल थर्ड वर्ल्ड में न आहिनि, जेका फर्स्ट वर्ल्ड आहे यूरोप, उते वरी असांखां वधीक मसइला आहिनि। ॾिसो असां उस्ताद नफ़्सियात ऐं फिलॉसफी जेके पढ़ायूं था, नफ़्सियात जो इल्मु ॿुधाईंदो आहे त हर माण्हू स्ट्रेस में रहे थो। तव्हां जीअं सवेरे छोकिरे जी ॻाल्हि कई, मुंहिंजे घर जो छोकिरो अब्दुल्ला जो पुटु, पीउ मुंहिंजो दोस्त हो, उन चवनि था सुसाइड कई आहे, पर अञा ताईं उहा शइ न ईंदी। पर हाणे दुनिया में ॾिसो न, जॾहिं अभ्यास कंदा हुए त इनखे हाराकारी चवंदा आहिनि, पंहिंजो जापानी या सॼी जेकी बुध बेल्ट आहे, त उते त ख़ुदकशी खे ख़राबु नथो सम्झो वञे। त माण्हू हिकिड़ी मंज़िल ते पहुची, मक़सदु आहे पंहिंजो ॾीओ पाण थो उजाए, त पर असां वरी ओभर वारा उनखे ॿिए नमूने सां वठूं। त दुनिया अंदरि जेके बि मसइला आहिनि, साइंस ॿुधाए थी त तज़ाद बुनियादी तरह ज़िंदगी आहे, ऐं तज़ाद जेकॾहिं न हुजे, औरत मर्द, ॾींहुं राति, सुबुह शाम, रोशनी ऊंदाही, उमेद नाउमेदी, इन विच में मक़सदु असां जेकी कमु करियूं था, असां एक्टर हूं, मुख़्तलिफ़ एक्टर्स हूं, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो एक्टर आहे, आर्ट जो एक्टर आहे, टीचर आहे, एक्टर आहे, सभु माण्हू एक्ट कनि था, पर मैक्सिमम ऐं मिनिमम मक़सदु आहे मसइलनि खे सम्झण जी सघ सभिनि माण्हुनि में न हूंदी आहे। ऐं पूरो समाज जेको आहे, तव्हांजी जेके पॉपुलेशन आहे, उनमें 98% 98.3 जेका असां ॾिसो न, साइंस खे जॾहिं मञींदा आहियूं त रिसर्च ईंदी आहे। रिसर्च जॾहिं ईंदी आहे त उहा तव्हांखे ॿुधाईंदी आहे मैक्सिमम सिंध में बुख जो रेशियो घणो आहे, ॿुधाइनि था हिते 53% माण्हू बुख ते आहिनि। हाणे मसइलो बुख तव्हां इनखे चवंदा आहियो त मानी त मिले थी, उनखे चवंदा आहिनि इनटेक केतिरा मिलंदा। जीअं साईं अलगोरिथम थ्योरी जी ॻाल्हि कई, मशीन ज़रिए तव्हां जेकॾहिं का शइ जाचींदा हुए त उहे 1000 शयूं ॿुधाईंदी। माण्हुनि खे त ख़बर कोन्हे, पुलिसमैन हिनखे हथु लाथईं, फिंगर प्रिंट्स ख़तमु थी विया, निशान ख़तमु थी विया। तंहिंजे करे हाणे उहो इनटेक जॾहिं माण्हू खे न मिलंदा खुराक में, जेके कैलरीज़ आहिनि, तव्हांखे अलाए केतिरियूं कैलरीज़ आहिनि, तंहिंजे करे इहे होप ऐं नाउमेदी जे विच में हिकिड़ी लकीर आहे, उहा तव्हांखे पाण खे छिकणी आहे, उहा हिमत सां तव्हांखे छिकणी आहे। ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॻाल्हि ॿोल कई आहे। ऐं यस गुलाम फारूक साहिबु, अव्हांजी तरफ़ अॻियां वधंदमि। असां जॾहिं दुनिया जे मुल्कनि जी ॻाल्हि कयूं था, अव्हांखे बि चांस मिलियो आहे, तव्हां बि विया आहियो, त पढ़ाई सभु शयूं ठीकु आहे, पर तव्हांजो टाइम ऐं तव्हांजो उहो टाइम केतिरो ख़ूबसूरत हुजे थो? पढ़ाई जे हवाले सां मां सम्झुसि कोन तव्हांजो सुवालु। असां तमामु कमकार करे रहिया हूंदा आहियूं, पर असांजो जेको वक़्तु हूंदो आहे, अव्हांजो पंहिंजो वक़्तु कीअं गुज़रंदो आहे? अच्छा, मुंहिंजो पंहिंजो वक़्तु ईअं गुज़रंदो आहे त मुंहिंजो मोस्ट प्रोबेबली जेको आहे न पैशन आहे AI जा नवां टूल सिखणु। सो इन में मां एतिरो त इन थी वियो आहियां जो मुंहिंजी मिसिस जेको आहे न, कॾहिं कॾहिं सम टाइम उहा चवंदी आहे त तूं एतिरो जो, हा बिल्कुलु, पर मां उनजो ॾोही आहियां बिल्कुलु, छो जो एतिरो न करणु खपे। कुझु इंसान घर वारनि खे बि टाइम ॾिए, पर मां जॉब खां पोइ बि अचे घर जेको आहे निमाज़ुनि खां पोइ इन AI जी रिसर्च में लॻो पियो आहियां त कहिड़ा कहिड़ा नवां टूल आहिनि, किथे मुंहिंजे मुल्क खे फ़ाइदो पहुचाईंदा। सो मां इन में अञा ताईं जेको आहे सो इंगेज आहियां। सो रही ॻाल्हि त अञा जेको आहे सो खोजना आहे, नवां दौर ईंदा, नयूं शयूं थींदियूं। हींअर मां हिकिड़ो ॿारनि जे लाइ मैथमेटिक्स जो मॉड्यूल ठाहियां पियो, जंहिंमें मैथमेटिक्स जेको आहे तमामु डिफिकल्ट, हिकिड़ो जिन्हनि जी ॿोली सम्झी वेंदी आहे। हाणे मां विजुअलाइज़ उन्हनि ॿारनि खे सम्झायां थो त कॉस थीटा जेंटन इहे जेके बि आहिनि, इहे विजुअली तव्हां कीअं कनि था। सो मुंहिंजो अज़म त वॾो आहे, ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हां सभिनी मोज़िज़ माण्हुनि मुंहिंजी जेका इनकरेजमेंट कई, मां तव्हांजे लाइ इलाही थोराए थो आहियां। जो मां अॼु हितां जेकॾहिं वेंदुसि त कुझु हैप्पी हार्ट सां वेंदुसि, ऐं अलाह मां उमेदु कंदुसि त मां पंहिंजे मुल्क जे लाइ का सुठी शइ कयां, का अहिड़ी शइ नई कयां जेका मूंखे यादि कई वञे। तमामु बहितरीनु, पर पंहिंजे लाइ बि टाइम कढिजे ऐं फैमिली जे लाइ बि टाइम कढिजे। सभु कमकार त हुअं ई थींदा। यस, हा बिल्कुलु बिल्कुलु। सूफ़ी सत्तार, तव्हां पंहिंजे लाइ केतिरो टाइम कढंदा आहियो? हूअं त कमु आहे ई, तव्हांजो कमु त सम्झो त मां सॼो ॾींहुं पंहिंजे पाण सां ई गॾु हूंदो आहियां। ऐं मुंहिंजो इहो आहे त तव्हां ॿिया कम करियो, पर ज़िंदगीअ में जेकॾहिं तव्हां
प्रॉपरली हिकिड़े कम जे पोयां चलो ठीकु आहे उहो तव्हांखे कमु वणे थो, पर उन में ईअं आहे त जीअं मूं ॿुधायो त अम्मा बाबा खां पोइ मुंहिंजी ज़िमेदारियूं कुझु वधीक आहिनि, नंढा भाउ भेण आहिनि मुंहिंजा जिन खे मां संभालियां थो, ऐं हाणे पीउ बि उन्हनि जो मां आहियां त मां बि मां आहियां, नंढड़ियूं आहिनि मुंहिंजूं भाउ भेण आहिनि नंढा, त उन्हनि खे बि ॾिसण खां गॾोगॾु पर जॾहिं मूंखे कम जो घणो स्ट्रेस थी पवंदो आहे घर जी ज़िमेदारियुनि जे करे, त मां पंहिंजे आर्ट खे टाइम ॾींदो आहियां। त चवण जो मक़सदु इहो आहे किताबु पढ़ियोसीं, नृत्य कयोसीं, मौसीक़ी ॿुधीसीं, फैमिली खे टाइम ॾिनोसीं, त उन सां मूंखे एतिरी त हिमत जेका मिली आहे इन सभिनी अमल मां जेको डिस्ट्रीब्यूट कयो आहे मूं टाइम, त जेकॾहिं आउं हिकिड़ी जॻह ते टोटली होप रखी वठां, होप उहा एॾी वॾी थी वञे ऐं उहा मां किथे वञां त डिसअपॉइंट थिया, थी सघे त मां को अहिड़ो क़दम खणी छॾियां जेको नुक़सानकार हुजे। त हाणे हिते मां डिफरेंट टाइम जेके मां फैमिली सां, पंहिंजे आर्ट सां, पंहिंजे दोस्तनि सां मौसीक़ी ॾियां थो, त उहो मूंखे ख़्यालु ॾियारे थो त मां ज़िंदा आहियां, मुंहिंजी पोयां फैमिली बि आहे, मूंखे हीउ कमु बि करिणो आहे। तमामु तमामु ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत, ऐं तव्हांजी स्पिरिट मां हमेशह ई तारीफ़ करे रही हूंदी आहियां। तव्हां जो जेको ग्रुप जिन सां तव्हांजी वाबस्तगी हूंदी आहे, कॾहिं कॾहिं का क्लिप ॾिसी वठंदी आहियां, त मां उते बि जेको आहे न तव्हांजो ज़िक्र ॾाढे ख़ूबसूरत अल्फाज़नि में कंदी आहियां। अच्छा जी जनाब, वक़्त जूं घणी वधीक असांखे इजाज़त कोन थियूं ॾियनि, ऐं हिन तरह जा जेके माण्हू आहिनि, असांजा टई जेके मुअज़्ज़िज़ महिमान मौजूदु आहिनि, हीअ असांजी सोसाइटी जा हीरो आहिनि। हिन तरह जा माण्हू असांजी सोसाइटी जा हीरोज़ आहिनि, जिन खे यादि बि करणु घुरिजे, जिन सां वेही कचहरियूं बि करणु घुरिजनि। ऐं अॼु जो प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त, ॾाढो यूज़फुल। नाज़रीन, तव्हां ताईं पहुतो सूफ़ी सत्तार, अची करे कीअं लॻो? सुबुह मेहरान में अक्सर तव्हांजो अचणु थींदो आहे, इन शॉर्ट छा मैसेज हूंदो, कीअं लॻो अची करे? तमामु सुठो आयासीं, ऐं ईअं थींदो आहे जॾहिं तव्हां कंहिं इल्म वारे माण्हू खे ॿुधंदा आहियो त तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो थींदो आहे। साईं खे ॿुधोसीं, साईं नूनारी साहिब खे ॿुधोसीं, ॾाढो सुठो लॻो। बाक़ी मां मैसेज इहो ई ॾींदुसि त स्ट्रॉन्ग थियो, पंहिंजे गोल्स ते फोकस करियो, नाउमीदी न रखो। जीअं साईं ॻाल्हि कई त अपोज़िट हूंदो आहे, जेकॾहिं तव्हां को कमु कंदो मुखालिफ़ तव्हांजो हूंदो, पर तव्हां पंहिंजो कमु करियो। वाह, ज़बरदस्त, ॾाढो ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो, ॾाढो सुठो लॻो। जी गुलाम फारूक साहब, अची करे कीअं लॻो? इन शॉर्ट छा मैसेज? अल्हम्दुलिल्लाह तमामु सुठो, मुंहिंजो सेकेंड एक्सपीरियंस आहे। इन खां पहिरियों मां KTN सिंध TV जा जेतिरा बि चैनल्स आहिनि उन तां थी आयो आहियां, पर अल्हम्दुलिल्लाह मेहरान मुंहिंजो हैदराबाद जो आहे, मुंहिंजे घर जो चैनल आहे, ऐं माशाअल्लाह हितां जो जेको एटमॉस्फेयर आहे तमामु सुठो आहे। ऐं अॼु त मां ख़ासि तौर ते जेको हाणे हिकिड़े पंहिंजे लाइ इंस्पायरेशन वठी पियो वञा, ख़ासि तौर ते साईं जे लाइ, ऐं जेको तव्हां मूंखे मोटिवेशन ॾिनी, त मुंहिंजे लाइ हिकिड़ो तमामु हिकिड़ो नओं चैप्टर आहे। सो आई एम थैंकफुल टू ऑल ऑफ यू। थैंक यू सो मच सर, तव्हां असांखे टाइम ॾिनो, एंड इट्स प्लेजर फॉर अस। हमेशह ई कोशिशि हूंदी आहे त ॿ लफ़्ज़ ई कंहिंजे लाइ जेकॾहिं उहे उनजी ज़िंदगी जे लाइ ख़ूबसूरत हुजनि था, त पोइ असांखे छा ई घुरिजे थो। फ़हीम नूनारी साहिबु अची करे अव्हांखे कीअं लॻो ऐं छा मैसेज हूंदो? इन शॉर्ट मूंखे ॾाढो सुठो लॻो, तव्हां बि सुठियूं लॻियूं हुई, ऐं मुर्ज़ा मजबूर जेकी एडमिनिस्ट्रेशन जेकी आहे अॼु तव्हांजी मूंखे इम्प्रूव लॻी, हिन हाल में बि इम्प्रूवमेंट आई, ऐं प्लस जेके तव्हां इनवाइटेड गेस्ट कया आहिनि न, सतार जी क्रोनोग्राफी ते कमु करे थो, हीउ हिकिड़ो आर्ट जो वॾो शाहकार अथव। हीउ नौजवान आहे, हिनखे अञा पाण खे अञा परखिणो पवंदो, पर मुंहिंजे परख जे हिसाब सां हीउ तमामु वॾो तारीख़ी कमु अथव। ॿियो साईं जेको डॉक्टर साहिब खे घुरायो अथव, त आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते हीअ नयूं ॻाल्हियूं सिंध जे जनरेशन सां शेयर कंदो न, इहे हिकिड़ियूं तमामु सुठियूं ॻाल्हियूं आहिनि। सो तव्हांजा सुवाल बि तारीख़ी आहिनि, ऐं महिराण खे मुबारक ॾियां थो त इहा इम्प्रूवमेंट बरक़रार रखंदा। थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच, तव्हां असांखे टाइम ॾिनो। ऐं गुलाम फारूक साहिबु, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। सूफ़ी सत्तार ॿीहर बि चवंदसि तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। तमामु महिमाननि जी आउं तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां। नाज़रीन, मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव, पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखंदव। हिन पूरे प्रोग्राम सां भरपूर साथ टपाल मेज़बान जो रहियो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल कयो। घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो, मौक़ो हासिलु कयो। TV गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठी तव्हां खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। मुंहिंजी दुआउनि में भरपूर रखिजो यादि। अल्लाह निगहबान।